बिलानी साहब लाइट अची बिलानी साहब बिलानी साहब लाइट आई बिलानी साहब लाइट अची साईं जय झूलेलाल। जय झूलेलाल साईं जय झूलेलाल साईं जय झूलेलाल। पहिरियों त सभ खां अवल मां तव्हां खां जगदीश भाई माखीजानी जे तरफ़ां ऐं उन्हनि जे तरफ़ां मां माफ़ी घुरे रहियो आहियां, छो त पंहिंजा जगदीश भाई माखीजानी किथे आउट ऑफ बड़ौदा विया हुआ। अच्छा थोरो रस्ते ते ट्रैफिक जे करे थोरो मतलब देरी थी न उन्हनि खे। अच्छा जी, त मां उन्हनि सां हमेशह गॾु ई हूंदो आहियां शेवा में। ई असांजा मैडम आहिनि जशोदा शर्मा मैडम, इहे बि असांजा हिन शेवा में गॾु ई हूंदा आहिनि बिल्कुलु। जय झूलेलाल। जय झूलेलाल। माखीजानी चैरिटेबल ट्रस्ट मां जशोदा शर्मा। अच्छा एक मिनट खाली है। जी जी दादा। बिलानी साहब हेलो। हाँ बिलानी साहब जय झूलेलाल साईं जय झूलेलाल। जय झूलेलाल साईं जय झूलेलाल। भैया अञा कनेक्टेड ऑडियो कनेक्ट न थियो आहे कृपलानी साहब जो। कंहिंजो? कृपलानी साहब जो। हाँ तो उन्हनि खे चओ न। ऐं ॿिया आया कान्हनि न अञा। बस हाणे ॿिया हिकु अनिल मूलचंदानी साहब। अनिल मूलचंदानी साहब बि अचनि था ऐं प्लस पंहिंजा जगदीश भाई न पहुता आहिनि अञा तक।
एक मिनट मां कृपलानी साहब खे लॻाइनि, मूंखे चवनि ऑडियो चालू कयो। हम्म, जगदीश भाई ईअं चयो अथनि, न्यापो ॾिनो अथनि असांखे भई असां हुननि सां हमेशह हरदम गॾु ई हूंदा आहियूं, त हुननि जे एवज में असां भले इहो अॼु जो सदर अॼु जो जेको कार्यक्रम आहे उहो अटेंड कयूं। न पर ॻाल्हाइणो त उन्हनि खे आहे न, उहे न ईंदा त केरु कंदो? जी जी, ॻाल्हि त सही आहे तव्हांजी साईं, पर हाणे छा इमरजेंसी कम जे लाइ हुननि खे सुबुह अचानक निकिरनो पियो। हाँ, जगदीश जी माखीजानी मेनली छा आहे, ॻाल्हाइणो उन्हनि खे पवंदो। पर हुननि चयो भई तव्हां ई भले भई ॾिसी वठिजो, हिन करे असांखे इहो न्यापो ॾिननि। न न, प्रोग्राम ॾिसण में कोन्हे, मेन छा आहे उन्हनि सां ॻाल्हाइबो आहे न प्रोग्राम में, उहा ॻाल्हि। जी जी, न न बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि मां सम्झी रहियो आहियां साईं। हा, तॾहिं बि मूंखे ॿियो फोन कयां थो, मां पुछां थो किथे पहुता आहिनि। पुछो। जी जी, खत्री साहब आया अथव? हा, खत्री साहब आया आहिनि, पर हे चवनि था जगदीश साहब न ईंदा। न, उहो त प्रोटोकॉल जे खिलाफ थी वेंदो, पर ठीकु आहे न, पोइ हाणे अनिल भूचंदानी अचनि था, संजय जी आहिनि। मां उहो ई थो चवां, कीअं कंदो? हे थोड़ी उन्हनि जी तरह सां ॻाल्हाए सघंदा। हिकु मिनट, खत्री साहब जुड़े आहिनि न। अपनी जान बचाने के लिए भाग रही है। जितने भी नेगेटिव देखिए कि जैसे वो एक काला धुआं है और वो काला धुआं। हाँ हाँ हाँ, खत्री साहब के कोर्स कयो न साईं। जय झूलेलाल साईं। साईं जय झूलेलाल। हाँ साईं जय झूलेलाल, हिकु मिनट खाली सेटिंग चालू। जी जी, फोन कयो मान मां, बस पहुचनि था। हाँ हाँ, अच्छा जी जी, तेसि ताईं तव्हां भले शो हाँ खे। हाँ, वो शो चालू थो थिए, हिकिड़ो मिनट खाली सेट लाइट थे थी। हा हा, रन कयो भले शो खे। बिलानी साहब हिकु मिनट, अनिल भूचंदानी साहब जो ऑडियो कनेक्ट ना है। अनिल भूचंदानी साहब आवाज अचे तो? हिकु मिनट मां कनेक्ट करायां थो।
गुलचंदानी साहब आवाज अचे तो? बिलास साहब एक मिनट रुक बीजो। हाँ, गुलचंदानी साहब जो ऑडियो कनेक्ट थे। हाँ, बिलानी साहब एक मिनट। हाँ, तेसिताईं संजय कृपलानी। हाँ, हेलो। 2 मिनट खाली, 2 मिनट 8-10 ते चालू कयो। 2 मिनट खाली। अरे न त तेसिताईं संजय कृपलानी खे खणी चालू था कयूं। हाँ, हाले ठीक है। ठीक है, हलो संजय भाई। हाँ हाँ ठीक है। संजय भाई, हरिओम दादा। संजय भाई मुरली भाई हाणे छॾियो। 1 मिनट न संजय भाई के ॾिसो था। कॉल कयो न।
कॉल खयूं न हरिओम हरिओम दादा हरिओम। हा साईं वीडियो चालू कयो न, तव्हां खां स्टार्ट था कयूं। अच्छा ठीकु आहे, वीडियो चालू कयो मां। हा हिकु मिनट। जी जय झूलेलाल सभिनीनि खे। जय झूलेलाल साईं, अरे जय झूलेलाल। तव्हां ऑन द वे आहियो छा? दादा मां घर पहुचा पियो, ऑफिस मां निकितो आहियां। ईअं छा? जी जी अनिल भूचंदानी उहे बि रस्ते में ऑन द वे इन, जी ऑडियो कनेक्ट नथो थिए। मूंखे मूंखे हिकिड़ा 7-8 मिंट लॻंदा, जाम परे न आहियां। ठीकु आहे त हिकु मिंट, वरी जुड़िया? विजय में कुझु चवनि था। हलो हलो हा साईं। साईं जय झूलेलाल। हा साईं जय झूलेलाल। साईं जगदीश भाई माखीजानी पधारी चुकिया आहिनि। अच्छा ठीकु आहे, उन्हनि खे बिलानी साहब। हा 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 जगदीश भाई आहिनि, जगदीश भाई खां स्टार्ट था कयूं। साईं विजय नरियाणी खे कोर्स ठाहियो त जीअं भई जीअं हाणे माइक तव्हां म्यूट करे रखियो असांजो। असां पाणे ओपन कंदासीं तव्हां। जी 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 हा जी ओपन करे छॾियोसि न, तव्हां हुन थोरो फोकस ॾियो हुननि खे। जी जी हा ऐं मार्क्स लाइ छॾनि। हा हा जी मार्क्स लाइ छॾियो। मास्क लाए रखो। अचे थो आवाज़ तव्हांखे? जगदीश हा भाई आवाज़ अचे थो? आवाज़ अचे थो तुम्हें क्या बोल। ठीकु आहे ठीकु आहे। हलो बिलानी साहब हा कयो स्टार्ट ॾिसो। जय झूलेलाल। वरी हाज़िर आहियूं हिकु भेरो तव्हांजे साम्हूं अॼु हिन प्रोग्राम में जंहिंजो टाइटल आहे कोरोना सिंधी सूरमा। कोरोना सिंधी सूरमा जा पहिरीं बि अवां एपिसोड ॾिठा। पहिरीं लॻभॻि 12 एपिसोड असां खणी आया हुआसीं। उन्हनि 12 एपिसोडनि में लॻभॻि असां 39 माण्हुनि खे 39 कोरमा सूरमाउनि खे सम्मान कयो। ऐं हाणे वरी खां पब्लिक जी डिमांड सां ऐं सभिनी असांजे पब्लिक ऐं असांजे जेके बि असांजा व्यूअर्स आहिनि फेसबुक ऐं यूट्यूब ते, उन्हनि सभिनी जी डिमांड सां असां वरी हिन ॿीहर शुरू करे रहिया आहियूं कोरोना सिंधी सूरमा जो हिकु ॿियो पार्ट, एपिसोड नंबर 13 खां वठी करे। ऐं हाणे अॼु वरी हाज़िर आहियूं तव्हांजे साम्हूं खणी करे कोरोना सिंधी सूरमा। अॼु जे हिन प्रोग्राम में आयल असांजा 3 सूरमा श्री अनिल भूचंदानी बापू ऐं श्री संजय कृपलानी जी ऐं श्री जगदीश अर्जनदास माखीजानी जी टई अची विया आहिनि। टिनी जो मां स्वागत थो कयां। ऐं साण साण असांजे संस्था जा उपाध्यक्ष सम्माननीय श्री मुरली गुरदासाणी जी पधारे चुका आहिनि, इन्हनि जो सम्मान थो कयां। गॾु गॾु संतोष खत्री जी असांजा महासचिव हिन संस्था जा, उहे पधारे चुका आहिनि, उन्हनि जो मां स्वागत थो कयां। ऐं गॾु गॾु स्वागत थो कयां विजय नरियानी जी जो, जेके असां सां गॾु जुड़ी चुका आहिनि। ऐं स्वागत आहे उन्हनि सभी फेसबुक ऐं यूट्यूब व्यूअर्स जो जेके असां सां गॾु जुड़ियल आहिनि। दोस्तों जेके फेसबुक ऐं यूट्यूब ते असांजा व्यूअर्स आहिनि, ॾाढो उन्हनि असांखे सहयोग हमेशह ॾींदा रहंदा आहिनि, गॾु रहंदा आहिनि। हमेशह असांखे हिकु हिमत ॾींदा आहिनि त नए सां नए सभिनी खे असां अॻियां खां अॻियां वधायूं। मनोहर कृष्णानी जी कोपरगांव मां बसि असां जुड़ी चुका आहिनि, उन्हनि जो बि हार्दिक स्वागत आहे। ऐं मां सभिनी खां पहिरीं 4 लाइनूं चवणु चाहींदुमि उन्हनि व्यूअर्स जे लाइ जेके असां सां फेसबुक यूट्यूब ते हूंदा आहिनि या असां सां ज़ूम ते बि असां सां जुड़ी करे असांजो साथ ॾींदा आहिनि। साथ अव्हांजो मिलण खां पहिरियां अकेला हुआसीं हिन सफ़र में, साथ अव्हांजो मिलण खां पहिरियां अकेला हुआसीं हिन सफ़र में, तारनि वांगुरु जगमग थी करे अव्हां नवां नवां राग हिते सजाया। अव्हां जे प्यार खे ॾिसी निशब्द आहियूं असां, निशब्द आहियूं असां, निशब्द आहियूं असां। जय झूलेलाल। सभिनी जो स्वागत थो कयां। ऐं जेके झूलेलाल जो चालीहो हली रहियो आहे, त असां अॼु जे हिन कोरोना
सूमा जे हिन एपिसोड जो जेको शुरूआत आहे उहा असां झूलण जे प्रार्थना सां कंदासीं त जय झूलेलाल। झूलण तुंहिंजी महर सभिनी ते थींदी रहे, झूलण तुंहिंजी महर सभिनी ते थींदी रहे, दुनिया तुंहिंजी समूह निवृत सां झुकंदी रहे, सिंधियुनि जा इष्ट देव भक्ति तुंहिंजी कंदा रहूं, पल्ले वारा वरुण देवता तोखे नमन था करियूं, आसीस जो मींहुं आसीस जे मींहं तुंहिंजे सां भुजंदा रहूं, हलूं सचाईअ जे रस्ते बुराईअ खां दूर रहूं, कृष्ण जियां कंस जे अत्याचार खे मिटायूं, कृष्ण जियां कंस जे अत्याचार खे मिटायूं, सिंधी भाषा सां गॾु तुंहिंजो सन्मान वधायूं, असांजे जीवन जी आस आहे इहा ई सदा, कयूं निमाणी वेनती झूलण जोत तुंहिंजी जगाईंदा रहूं, जोत तुंहिंजी जगाईंदा रहूं। आयो लाल सभई चओ झूलेलाल। हाणे असां शुरूआत कंदासीं अॼु हिन सिंधी कोरोना सूरमा जी। हिन सिंधी कोरोना सूरमा में असां सां टे जुड़ियल आहिनि सिंधी कोरोना सूरमा। पहिरियां आहिनि अनिल मूलचंदानी जी, ॿिया आहिनि असांजा जगदीश माखीजानी जी ऐं टियां आहिनि संजय कृपलानी जी। सभिनी खां पहिरीं कोठ भरे नींद ॾींदुमि जगदीश अर्जनदास माखीजानी जी खे, जेके असां सां हिते गॾु आहिनि। उन्हनि जे बारे में ॿुधाइणु चाहींदुमि त हे बड़ौदा मां आहिनि, हिननि जो हे रिटायर्ड आहिनि ऐं ही माखीजानी चैरिटेबल ट्रस्ट हलाईंदा आहिनि, जंहिंखे हे हैंडल कंदा आहिनि। डेली 300 माण्हुनि खे सुबुह जो रोटी खाराईंदा आहिनि ऐं उन्हनि सां गॾु हर त्योहार मल्हाईंदा आहिनि गॾिजी करे, ऐं उन्हनि खे त्योहार जे माफ़िक हर शइ उन्हनि जे अंदरि त्योहार जे हिसाब सां वस्त्र, कपिड़ा, चंपलूं सभु कुझु उन्हनि खे मतिलबु मुहैया कराईंदा आहिनि। ऐं गॾु गॾु उन्हनि खे चइजे त भई हिननि कोरोना जे समय में काफ़ी माण्हुनि खे मदद कई। कोरोना जे समय में बि हिननि माण्हुनि खे रोटियूं खाराइण प्लस ऑक्सीजन जो बंदोबस्तु करे ॾियणु, गॾु में हिननि ट्रस्ट जे तरफ़ां ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर मशीन जेके हुयूं उहे वरितियूं ऐं ट्रस्ट जे तरफ़ां माण्हुनि खे फ्री प्रोवाइड कयूं। उनखां पोइ हे बुज़ुर्ग विधवा सिंधी लेडीज़ ऐं मर्दनि खे राशन पाणी ऐं रोटी डेली टिफिन सर्विस जे थ्रू उन्हनि खे पहुचाईंदा आहिनि। ऐं सिंधी गर्ल्स जी शादियुनि में बि चाहे सिंधी गर्ल्स खे पढ़ण में बि फीस में मदद कंदा आहिनि। ऐं कोरोना में बि इन्हनि दवाऊं, काढ़ा ऐं डॉक्टर जूं अपॉइंटमेंटूं वठी ॾियण माण्हुनि खे ऐं खाधे जी सेवा बि कई ऐं ॿिया घणेई कम हिननि कया। कम त केतिरा करे केतिरा तव्हांखे ॿुधाए बसि कयां। हाणे मां उन्हनि खे आमंत्रित कंदुमि कि उहो पंहिंजे मुखारनि सां ॿुधाइनि कि उन्हनि छा छा कम कया ऐं कीअं कीअं उन्हनि कयो। मां आमंत्रण थो ॾियां श्री जगदीश माखीजानी जी खे, उहे अचनि ऐं पंहिंजे बारे में ॿुधाइनि। आदरणीय हाँ जी, नमस्ते। नमस्ते, जय झूलेलाल साईं। जय झूलेलाल, हरिओम, जय झूलेलाल। नमस्ते जी, तव्हांजे ट्रस्ट जे बारे में मां घणी ॻाल्हियूं पढ़ियूं। तव्हांजी ट्रस्ट जे तरफ़ां तव्हां कोरोना जे समय में कहिड़ियूं कहिड़ियूं सेवाऊं कयूं? असां दादा कोरोना में जीअं चालू थियो त एक्चुअली ही मुंहिंजो वीचार ई पहिरीं त मां धंधो कंदो हुउसि, बिज़नेसमैन हुउसि मां, पर जीअं पहिरीं लहर आई कोरोना जी 2019 में, उनमें मां संगम सोसाइटी हरनी रोड ते रहंदो आहियां। त मुंहिंजे पुठियां घर जे पुठियां कुझु स्लम्स क्वार्टर्स आहिनि ऐं कोई अहिड़ा ग़रीब माण्हू रहंदा आहिनि। त हिकु ॾींहुं हिकु लेडी ऐं हिकु ॿ ॿार हुन सां गॾु आया, हुनजो पति गुज़ारे वियो। त मूंखे जी चयईं भई मूंखे पैसा कोन्हनि, भई मां मथाण में वञी करे हुननि जो पूजा पाठ करायां या ई करायां ऐं प्लस ॿार वठी आई। ऐं त मूंखे हुन ते बसि ओॾी महिल 2019 खां मां धंधो बंदि करे सिर्फ़ु उहा ई हिकु शेवा चालू कई, भई जेको केर बि एक्सपायर थी वञे उन जी शेवादारी, हिकु ब्राह्मण आहे हुते मथाण में ई आहे, प्लस जेको उन जी सामग्री हुई उहा प्लस रोटी। छो जो असां में ईअं हूंदो आहे भई जेको एक्सपायर थी वेंदो आहे घर उन रोटी न ठाहींदा आहियूं, उन ॾींहुं चूल्हो न जलाईंदा आहियूं। उन्हनि जे करे मां रोटी प्राइवेट कंदो आहियां। कोई बि हुजे, ही त ठीकु आहे सिंधी न, पर सिंधी गुजराती कोई बि हुजे, सभिनी घर असां मोकिलींदा आहियूं अहिड़े नमूने। उन खां पोइ असां
हिते मां ट्रस्ट में जेके असांजे मुंहिंजे पंहिंजो हिते मकान आहे उन ते मां डेली सेवा कंदो आहियां। उन में असां हिकु डॉक्टर अपॉइंट कया, छो जो हॉस्पिटल वारा रोज़ 50,000 रुपया भाड़ो वठंदा हिकु ॾींहं जो माण्हुनि खां रहण जो। त उन करे कोरोना कोई ख़ासि उहो न, कोरोना ख़ाली पाण खे काढ़ो ऐं जेके गरम गरम शयूं खाइण उन सां ई कोरोना में हरू भरू कोई उहो न हुई बीमारी जो भई कोई माण्हू हू थी वञे। इन करे मां हुते काढ़ा ऐं हिकु आयुर्वेदिक दवाऊं घुरायूं एमेज़ॉन तां, उहे सभिनी खे 5 ॾींहंनि जो कोर्स ॾींदो हुउसि ऐं 6 ॾींहं पॉज़िटिव मां नेगेटिव अची वेंदो हो। अहिड़े नमूने करे मां हुते शेवा कई। उन खां सवाइ जेके न ठीकु आहे टाढ़ियूं ठीकु आहे, पर ही त छा आहे भई असांजी जेकी उहा माई आई उन सां मुंहिंजे दिमाग़ में अची वियो भई पाण खे ख़ाली शेवा ई करणी आई आहे, भई ॿियो कोई कमु न करणो। उन ॾींहं खां मां धंधे में रिटायर थी वियुसि। मुंहिंजो छोकिरो ट्रैवल्स जो धंधो कंदो आहे, भॻवान जी दया आहे ॾाढो सुठो कमाईंदो आहे उहो। उन खां सवाइ गवर्नमेंट ऑक्सीजन न पई ॾियनि, दवाखाने में माण्हू मरी पिया वञनि ऑक्सीजन जे करे। मां कलकत्ते मां स्पेशल 20 मशीनूं तॾहिं घुरायूं जॾहिं गवर्नमेंट न पई ॾेई सघे। उन ॾींहुं मां फ्री ऑफ चार्ज सभिनी खे ऑक्सीजन मशीन जंहिंखे जेकी खपे खणी वञे, उन करे मां उहे सप्लाई कंदो। उन खां सवाइ वेंटिलेटर बि मां सभिनी खे ॾिना, भई जंहिंखे वेंटिलेटर खपे उहो अची खणी वञे। उन खां सवाइ मां जिते शेवा कंदो आहियां मुंहिंजा मथे 4 रूम आहिनि, भई जंहिंखे एस्टिलोड थियणो हुजे, जंहिंखे भई कोरोना अचे अची करे मूं वटि रही पए, उन रूम जे अंदरि ऑक्सीजन एंड वेंटिलेटर ॿई अवेलेबल आहे। ऐं रोटी मंझंदि राति जो असां हुते सभिनी सप्लाई कंदासीं, कोई चार्ज न, पंहिंजे जेकी शेवा में कंदासीं असां। उन खां सवाइ जेके सिविल हॉस्पिटल में एडमिट थींदा पेशेंट, तॾहिं कोई माण्हू जे कमु करण लाइ तयारु न हो। कोरोना खां माण्हू एॾा डिॼंदा हुआ त कंहिं पेशेंट वटि वञूं त असांखे न कोरोना थी वञे। त असांखे अहिड़ी कंहिं ॻाल्हि जो कुझु न थियो। मूंखे भॻवान जी दया, मुंहिंजो जेको बि स्टाफ आहे असांजो, असांजी हिकु लेडी आहे जसोदा शर्मा, जेकी तव्हां सां हींअर हिते ॾिसो हिते वेठी आहे हिते, उन खां ऐं असांजी टीम सॼी विजय सैनी करे असां पाण दवाखाने में वञी करे सर्विस कंहिं पेशेंट लाइ जेकी बि शइ खपे उन ते वञी टेबल ते ॾींदासीं। असां जेको खपे उहो पाणी रोटी फलाणो, ऐं डॉक्टर सां चए हीअ इंजेक्शन हुतां खणी अचो खणी अचो, उहो सभु असां अहिड़े नमूने सप्लाई कंदासीं असां। भई इहा हिकु असांजी एक्टिविटी आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। तव्हां जेकी ॻाल्हि ॿुधाई हिकु की त मूंखे बि इहा ॻाल्हि ख़बर पई त तव्हां मतिलबु अहिड़नि माण्हुनि खे बि मदद कई कोरोना में, जेके माण्हू मरी पिया वञनि, जिन जी डेथ थी पई वञे, उन्हनि खे बि तव्हां अंतिम संस्कार में मदद पई कई। त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे तव्हांजी की भई तव्हां इहा बि हिकु सेवा ॾिनी, छोकी हिकु इहा ॾाढी वॾी सेवा थींदी आहे। अॻु में हू दुखी हूंदा आहिनि ऐं वरी उन्हनि खे इहा साथ ॾियणु, हिमत ॾियणु, इहा ॾाढी वॾी ॻाल्हि हूंदी आहे। असांजा महासचिव डॉक्टर संतोष खत्री जी असां सां साण आहिनि। मां उन्हनि खे आमंत्रित थो कयां 2 मिंट आवाज़ थो ॾियां तव्हां सां। आदरणीय डॉक्टर संतोष खत्री। शायद कंहिं टेक्निकल इशू करे फिलहाल जुड़ी नथा सघनि। मां इहो ॼाणणु चाहींदुमि कि जीअं तव्हां हिन में मां ॿुधो कि सीनियर सिटीज़न खे बि तव्हां टिफिन सर्विस ॾींदा आहियो, त कोरोना में बि उन्हनि खे जीअं तकलीफ़ूं थियूं पई त उन्हनि खे बि तव्हां टिफिन सर्विस कंटिन्यू पहुचाई पई। कोरोना हुजे या न हुजे, केरु बि सीनियर सिटीज़न हुजे, उनखे घर वेठे असां एट प्रेज़ेंट हाणे बि 200 मंझंदि जो ऐं 200 राति जो टिफिन मोकिलाईंदा आहियूं। मूं वटि 4-5 एक्टिव वारा माण्हू छोकिरा रखियल आहिनि, जेके घर टिफिन मां 2-2 सभिनी खे वठी ईंदा आहिनि, ख़ाली हुतां खणी ईंदा भरे हुते ॾेई ईंदो आहे, ऐं ॿिए ॾींहुं धोई करे रखंदा आहिनि ऐं माण्हू ॾेई ईंदो आहे, खणी ईंदो आहे ॾींहं ऐं राति जो। ऐं सुबुह जो जेकी नाश्तो हूंदो आहे उहो मां हिते पाण कंदो आहियां, उहो अची तव्हां वठी वेंदा आहिनि। जी जी जी। असांजा आदरणीय मुरली गुरदासाणी जी असांजा उपाध्यक्ष जी असां सां जुड़ियल आहिनि, उहे कुझु पुछणु चाहींदा। आदरणीय मुरली गुरदासाणी जी। जगदीश जी जय झूलेलाल। जय झूलेलाल। जगदीश जी, तव्हां जीअं त चङियूं कोरोना में सेवा कयो पिया हुते, ऐं जीअं त बड़ौदा में लॻभॻि तव्हांजो नालो हले पियो कोरोना में, भई जेको बि अचे पियो तव्हांखे कॉल करे पियो। पर मूंखे तव्हां सां गॾु गॾु विजय भाई खां हिकिड़ो मतिलबु सवाल आहे। हिकिड़ो मिंट। विजय जंहिंमहिल तव्हांजी सेवा चालू हुई त तव्हां सां गॾु गॾु विजय भाई ऐं शर्मा भेण जेकी आहे गॾु तव्हां सां गॾु, उन्हनि जो साथ तव्हांखे कीअं पियो मिले? उहे हिकदमि निःशुल्क ऐं हिकदमि उहे बि मूं वांगुरु, मां जीअं सेवा चालू कई ऑटोमेटिक मूं वटि आया। मां त हिनखे सुञाणंदो बि न हुउसि, पर ही मूं वटि आया, भई असांखे बि सेवा करण जो मौक़ो ॾे। त हीअ असां जुड़ी विया। हिननि ॿिनि खां सवाइ ॿिया अञा 10 खां 12 माण्हू मूं वटि अहिड़ा आहिनि जेके रोज़ सुबुह अची करे मूं वटि सेवा कंदा आहिनि। हाणे
हाणे 300 350 ॼणनि खे रोज़ रोटी खाइण का मज़ाक जी ॻाल्हि कोन्हे, हुनमें टीम खपे मूंखे। त हिन करे रोज़ 10-12 माण्हू ईंदा आहिनि ऐं विजय हींअर मूंसां गॾु ई आहे, शर्मा मैडम मूंसां गॾु ई आहे हींअर। ऐं उहो पाण ई उहो नालो ॿुधी करे पाण ई मूं वटि आया भई असांखे शेवा करण जो मौक़ो ॾे, त मूंसां जुड़ी विया बिना कंहिं लालच या बिना कंहिं हुनजे। ॿियो इहो पुछणो हो कि जीअं त बड़ौदा में लॻभॻि सिंधी चङा आहिनि, त तव्हां उन्हनि वटि पहुचो कीअं पिया? तव्हांखे ख़बर कीअं पई पए कि भई हिते हिननि खे तकलीफ़ आहे या छा आहे? मां मैसेज कंदो हुउसि व्हाट्सएप ते स्टेटस ते ईअं रखंदो हुउसि भई जेके मूं वटि आहे न क़रीबन 12 खां 14,000 माण्हू मुंहिंजे व्हाट्सएप में आहिनि ऐं प्लस 2-3 लाइनूं मोबाइल जूं आहिनि, त मां स्टेटस ते रखंदो हुउसि त ऑटोमेटिक फोन मूं वटि ईंदा हुआ। ऐं इंस्टाग्राम छा चवंदा आहिनि उहो, इंस्टाग्राम ते मां रखंदो हुउसि त सभिनी खे जिन खे मशीन जी ज़रूरत आहे, कंहिं क़िस्म जी ज़रूरत हूंदी उहे मूं ऑटोमेटिक मूं फोन कंदा ऐं मां उनखे घुराए ॾींदो, या अगरि काई तकलीफ़ आहे त मां डॉक्टर अपॉइंट कया 2 उन्हनि खे उनजे घर मोकिलींदोमांसि चेक करण जे लाइ। क्योंकि बड़ौदा में जितरा सिंधी आहिनि ओतिरा पेशेंट भी चङा लिखता हुते उन टाइम में। जाम 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 वायरस सां अफेक्टेड आहिनि। त उन हिसाब सां मां पुछां पियो कि भई लोकेलिटी जे हिसाब सां तव्हां केतिरो पहुची सघो पिया सभिनि वटि? असां जेतिरो भॻवान जी दया जेतिरो पहुची सघूं, हालांकि सभिनी खे न पिया पहुची सघूं, माना असांजे जेके आहिनि न सम्झो जेतिरा फोन रोज़ जा मूंखे 350 खां 400 फोन ईंदा हुआ डेली, भई असांखे हीअ तकलीफ़ आहे, हीअ तकलीफ़ आहे, हीअ तकलीफ़ आहे। त मां जेतिरो क़दुरु रोटी त सभिनी खे रोटीअ में कोई बाक़ी न हूंदो, टिफिन जेतिरी रोटी थिए चाहे सुबुह रोज़ 500-600 ॼणनि जी रोटी तयारु थी वेंदी। बाक़ी जेके डॉक्टरनि खे या ऑक्सीजन जूं मशीनूं मां टोटल 20 हुयूं ख़ाली, ऐं रोज़ 300 ॼणनि जा फोन ईंदा भई असांखे ऑक्सीजन जी मशीन खपे, छो जो गवर्नमेंट न पई ॾिए न को दवाखाने वारा पिया ॾियनि ऐं माण्हू त रोज़ जेके 20 मशीनूं ॾिजांसि त मां सिर्फ़ु हफ़्ते ॾह ॾींदो, केरु बि खणी वञे हफ़्ते 10 ॾींहं रखंदो हुओ। पोइ हाणे उन में थोरो घटि वधि थींदो छो जो मूं वटि 20 मशीन, उहा मशीन तंहिं जॾहिं केरु न पियो ॾेई सघे, हाणे त सस्तियूं आहिनि 40-50 हज़ार, उन टाइम में मां 1,35,000 में हिकु मशीन घुराई आहे, अहिड़ी 20 मशीनूं कलकत्ते मां। त उन में थोरा पहुची घटि वधि पिया परूं, पर हाणे जेतिरी भॻवान शक्ति ॾिनी ओतिरो असां सभु कयूं पिया सभु। उन खां सवाइ भई सम्झो कोई कोरोना में ओके थी करे पंहिंजे घर पे वञे त असां सैनिटाइज़र वग़ैरह जेको आहे टोटली मुंहिंजा माण्हू रखियल आहे, सैनिटाइज़र सॼो घर वञी हुन सैनिटाइज़र करे ॾींदा ऐं कंहिं क़िस्म जी बिना कंहिं हुनजे चार्ज या जेको भाई टोटली सॼो घर हुनखे करे ॾींदा हुआसीं। सैनिटाइज़र मां सभिनी खे प्रोवाइड कयो, छो मां 12 माण्हू रखियल आहे सैनिटाइज़र, रोज़ सैनिटाइज़र कलाक ॾेढ में थी वेंदो आहे, सॼो ॾींहुं माण्हू सॼे बड़ौदा में घुमंदा हुआ, घर कराईंदा हुआ। ऐं चओ त मूं वटि फोटा रेडी आहिनि, फोटा चओ त हिकु सेकंड तव्हांखे मां हिते अपलोड करे रखां, फोटा ॾिसण ईंदव तव्हांखे। जी जी हाँ, मां बिलानी साहब के हैंड ओवर तो क्या? हाँ 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 लखा थोड़ा मुरली भाई तमामु सुठियूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधायूं कि तव्हां हेॾी सेवाऊं कयूं कोरोना जे पीरियड में, इन करे असां तव्हांखे कोरोना सिंधी सूरमा जे सम्मान सां निवाजियो आहे ऐं असां सैल्यूट था कयूं अखंड सिंधी सेवा फाउंडेशन जे तरफ़ां तव्हांखे। साईं तव्हां हेॾियूं सेवाऊं कयूं आहिनि सिंधियुनि जे लाइ, न सिर्फ़ु सिंधियुनि जे लाइ, ॿियनि जे लाइ बि हेॾियूं सेवाऊं कयूं आहिनि। असां सिंधियुनि जे विच में एतिरो सुठो चमकंदड़ सितारो आहे। असांजा आदरणीय महासचिव संतोष खत्री जी अची विया आहिनि, उन्हनि खे मां आवाज़ ॾींदुमि कि उहे अचनि। ऐं आदरणीय संतोष खत्री जी लख थोड़ा अवांजा बिलानी साहब, जय झूलेलाल जगदीश जी। नमस्ते। मां अखंड सिंधी सेवा फाउंडेशन जो महासचिव संतोष खत्री, सभिनी खां पहिरियों त दिली माफ़ी घुरंदुसि, थोरो प्रोग्राम में मां लेट थियो आहियां। हिकु सिंपल ऐं सवलो सवाल मां अव्हां खां पुछणु चाहींदुसि, तव्हांजे चेहरे ते हाँ चओ साईं। ऐं इहा मुश्क गवाही आहे मेंटल सपोर्ट कयो। मूंखे तव्हां ॿुधाईंदा त कोरोना काल में जेके तव्हां वटि अचनि पिया उहे सिर्फ़ु मुसीबत में न हुया, पर मानसिक तरीक़े सां बि उन्हनि खे तकलीफ़ूं हुयूं, त उनजी मानसिकता सुधारण लाइ अव्हां छा कयो? उनखे घर वञी करे मां डॉक्टर अपॉइंट कया, प्लस ज़ूम ते मां सभिनी खे डॉक्टर सां मीटिंग कराईंदो हुउसि। उते सम्झो कोई नथो अची सघे या छा, त असां घर वञी करे डॉक्टर सां मीटिंग कराए
ऐं उन्हनि खे असां उहा शेवा ॾींदा हुआसीं। भले कोरोना वारो हुजे, कोरोना वारे घर असां वेंदा हुआसीं हली, माण्हू ॾिजंदा पर असां वेंदा हुआसीं हली। ऐं ज़ूम ते डॉक्टरनि सां मीटिंग करायूं, उनमें 6 डॉक्टर आहिनि, टीम ठहियल हुई। 3 डॉक्टर हितां, हिकु अहमदाबाद जो, हिकु बड़ौदा जो, हिकु सूरत जो, ऐं 3 डॉक्टर आउट ऑफ इंडिया अमेरिका जा हुआ। उहे सिंधी आहिनि, उहे अमेरिका जा डॉक्टर। उहे मां तव्हां हींअर फोटो मोकिलियांव थो, उहे फोटो मां ॾेखारियांव। हिकु दादा हिकु ॿियो सवाल मुंहिंजो हुयो तव्हांखे, मां ॿुधां पियो त 2019 खां तव्हां पंहिंजे बिज़नेस मां रिटायरमेंट वठी छॾी ऐं बिल्कुलु तव्हां सेवा में लॻी विया। त कीअं हूंदो आहे कि हिकु अगरि घर जो कुटुंब प्रमुख अगरि पंहिंजो बिज़नेस छॾे थो, हिकु हिसाब सां तव्हां संन्यास मां चवां त तव्हां वठी छॾियो, त अव्हांजे घर जे भातियुनि जो सपोर्ट अव्हांखे कीअं रहियो, उन्हनि कहिड़े तरीक़े सां अव्हांखे मदद कई? बिल्कुलु वॾो रोल आहे, ॾाढो सुठो सवाल तव्हां मूंखां पुछियो जी, छो जो वॾो रोल आहे तव्हांजी वाइफ जो, तव्हांजी घरवारीअ जो, असांजे भाभी जन जो, अव्हांजे पुट जो, तव्हांजी नुंहुं हूंदी हुनजो, त उन्हनि जे बारे में थोरो ॿुधाईंदा तव्हांखे कीअं सपोर्ट कयो उन्हनि? सपोर्ट में ईअं थियो, हाणे ही सभु करण जे लाइ त एक्चुअली पैसा खपनि, ईअं त फ्री में थींदो कोन्हे। त मुंहिंजो छोकिरो, मां त संन्यास छॾियो, उहो छोकिरो मुंहिंजे छोकिरे खे ॾेई छॾियो। मां धंधो सॼो ट्रैवल जो धंधो कंदो, उन खां सवाइ असां इलेक्ट्रॉनिक्स जो धंधो हूंदो, वीडियो शूटिंग जो, ऐं उन खां सॉफ्टवेयर जो धंधो, उहो सभु संभालियो। हाणे एट प्रेज़ेंट ऐं तॾहिं हर पहिरीं तारीख़ ते छोकिरो मूंखे 1.5 लख रुपया ॾींदो आहे, एवरी फर्स्ट। ओके। उन मां 25,000 मां मुंहिंजी मिसिस खे ॾींदो आहियां घर ख़र्च लाइ। 10,000 रुपया मां पंहिंजे जेब ख़र्च रखंदो आहियां। उन खां सवाइ बाक़ी जेके आहिनि, बाक़ी इन्हनि में वापरे छॾणा पैसा। कंहिंखां बि 1 रुपया वठणो न, कंहिंखां 1 रुपयो दान न वठणो, कंहिंखां कुझु न वठणो। ऐं जेतिरो थी वियो उहो। उन खां सवाइ अगरि मूंखे उन खां सवाइ पैसनि जी ज़रूरत पवंदी हुई त मुंहिंजो संडू आहे बॉम्बे में, तव्हां ॿुधो हूंदो कैलाश पर्वत होटल, बॉम्बे में आहे, ऐं उन्हनि जी ज्वेलर्स जी दुकानु आहे बॉम्बे में। त उहे मुंहिंजी चङी मदद कंदा हुआ। भई जेतिरनि पैसनि जी उहो चवंदो ज़रूरत पई, ऐं कॾहिं कॾहिं माण्हू खां 2-2 लख रुपया घुराईंदो हुउसि, बिना कंहिं निस्वार्थ जो मूंखे ऑन दी स्पॉट टका मिली वेंदा। अहिड़े नमूने करे मां शेवा कंदो आहियां। अहिड़े नमूने एट प्रेज़ेंट अॼु बि ईअं ई आहे, अॼु बि। ऐं मुंहिंजी जेकी मिसिस राजू आहे, अहमदाबाद जी कुबेर नगर जी आहे, उहा मूंखे पाण ॾाढो हू कयईं, भई तूं ही कमु कर पाण, ऐं हुन ई मूंखे ताक़त ॾिनी आहे। ईअं सम्झो, हुन ताक़त ॾिनी आहे। मुंहिंजी नुंहुं आहे गांधीधाम जी, गांधीधाम में रहंदी आहे, उनजा पेका मतिलबु आहे, हींअर 1.5 साल थियो आहे शादी करे। ऐं उहा हीअं मूंखे ॾाढो उनजो सपोर्ट ॾाढो आहे, हद खां वधीक उनजो सपोर्ट आहे ॿिन्ही जो। जी दादा, मां हिकु निमाणी वेनती कंदुसि अव्हां सां, छो जो अव्हांजा कम क़ाबिले तारीफ़ आहिनि, ऐं असां सिंधी सिर्फ़ु अखंड सिंधी सेवा फाउंडेशन न, पर सॼो सिंधी समाज अव्हां ते गर्व महसूसु कंदो, ऐं निश्चित अव्हांजा कम ओड़ा आहिनि। पर हिकु एडिशनल मां अव्हांखे निमाणी वेनती कंदुसि कि असांजे समाज में हिकु ॾाढी वॾी बीमारी फैलिजी रही आहे, ऐं उहा बीमारी आहे थैलेसीमिया नाले जी बीमारी। अव्हां ॿुधो बि हूंदो हुनजो। त दादा, मुंहिंजो सिर्फ़ु हिकु निमाणी वेनती आहे, गुज़ारिश आहे, ऐं निमाणी वेनती आहे अखंड सिंधी सेवा फाउंडेशन जे पारां, अगरि हिन खेत्र ते बि अव्हां ध्यानु ॾींदा त चङनि ग़रीबनि जो ऐं मासूम ॿारनि जो भलो थींदो। छो जो इहा वॾी बीमारी असांजे समाज जी इन करे आहे, छो जो अव्हांखे ख़बर आहे ब्लड जो हिन में ठहणु मुनासिबु न आहे, ऐं ब्लड अगरि ठाहिणो आहे त हुन लाइ बोन मैरो जो ट्रांसप्लांटेशन करणो पवंदो आहे, ऐं हुन ते लॻभॻि हिकु ॿार जे पोयां ख़र्चु अगरि 12 साल जे अंदरि आहे त गवर्नमेंट हुनखे लॻभॻि 10 लख ॾींदी आहे, ऐं हिन बीमारी जो लॻभॻि ख़र्चु 15,000 आहे। ऐं अव्हां जहिड़ियूं शख़्सियतूं अगरि हिन तरफ़ ध्यानु ॾींदियूं त मुंहिंजे ख़्याल सां अव्हां सूरमा त आहियो, पर हिकु वॾो गुरु पुण्य जो कमु अव्हांजे तरफ़ां थींदो। इहा निमाणी वेनती आहे। बिल्कुलु बिल्कुलु, कोई वांदो न आहे। अखंड सिंधी सेवा फंड उन खां सवाइ थोरो घणो आहे न, मां छोकिरियुनि न्याणियुनि जूं शादियूं वादियूं कराईंदो आहियां। अगरि जे कंहिं छोकिरी मुंहिंजे पारां खां शादी वग़ैरह थींदी आहे त असां हुनखे 11,000 रुपया असांजे तरफ़ां ॾींदा आहियूं छोकिरीअ खे, या 11,000 सामान हुन वठी ॾींदा आहियूं असां। कंहिं हिंदुस्तान में किथे बि भले हिंदुस्तान में हिन क्षेत्र में अव्हां जी मदद असां ज़रूरु वठंदासीं, छो जो अखंड सिंधी सेवा फाउंडेशन पहिरीं अहिड़ी संस्था आहे जंहिं जून 2020 में फर्स्ट टाइम सिंधी समाज जो परिचय सम्मेलन आयोजित कयो हुयो, ऐं हुन में लॻभॻि ऑनलाइन फ्री ऑफ चार्जिस, नो चार्जिस, कंहिंखां बि असीं चार्जिस न वरितासीं, ऐं हुन परिचय सम्मेलन द्वारा लॻभॻि असांजा 12 जोड़ा ठहिया हुया। त असांजी ख़ुशि ऐं अखंड सिंधी सेवा फाउंडेशन इन कम में अव्हां सां गॾु रहंदी, ऐं ज़रूरु अव्हांजो सहयोग
वठी करे अवांजा जेके सपना आहिनि समाज सेवा जा उहे पूरा करण जी कोशिशि कंदी। मां हाँ। सेवा फाउंडेशन जे पारां अवांखे सैल्यूट कयां थो ऐं अवांजा लख थोड़ा मञा थो ऐं बिल्कुलु बिल्कुलु दिली ख़ुशी थी आहे अवां जहिड़ी शख्सियत खे ॿुधी की हिकु बहितरीन सिंधी रत्न असांजे अॻियां आहे ऐं हुनखे अखंड सिंधी सेवा फाउंडेशन जे पारां मां सैल्यूट कयां थो ऐं हैंड ओवर कयां थो असांजे भाउ जयप्रकाश बिलाणी। हाँ, कुछ फोटा मां तव्हांखे मोकिलणु चाहियां, ॾिसो न हिकु सेकंड फोटा मां कुझु मोकिलियांव जी तव्हांखे। ज़रूर ज़रूर ज़रूर। हाँ हाँ बिलाणी साहब स्क्रीन शेयरिंग जो तव्हां हिननि खे ॾींदा। हाँ फोटा को होस्ट ठाहियो चओ हाँ हाँ मां ठाहियां थो जी मां हैंड ओवर कयां थो असांजे बिलाणी साहब ॾे। जी लख थोड़ा खत्री साहब को होस्ट ठाहींदा त फोटा बिल्कुलु बिल्कुलु ठाहियां थो। तव्हां शेयर करे सघंदा आहियो, कोर्स ठाहे छॾियो आहे तव्हांखे मां। जी जी साईं। साईं फोटा ॾिसी सघो था असां जेका पुष्पांजलि ॾिनी हुईसीं पंहिंजे भगत सिंह राजगुरू ऐं सुखदेव खे। छवीह जनवरी ते जेको त्योहार हो पंहिंजो रिपब्लिक डे जेको ईंदो आहे पंहिंजो। हेलो हाँ जी साईं आवाज़ अचे थो? अरे साईं हिते बि 10 फोनूं पई थियूं अचनि, ॾिसां थो मां हिते। साईं इहा जेका जीअं जगदीश भाई ॻाल्हि कयनि भई सीनियर सिटीजन टिफिन शेवा हलंदी आहे निशुल्क उहा बि हितां हलंदी आहे। हर हिकु त्योहार हिते मल्हायो वेंदो आहे, चाहे पंहिंजो सिंधी त्योहार हुजनि, चालीहो साहिब हुजे, तीजड़ी हुजे, चेटीचंड हुजे, होली हुजे, या जीअं पाण गुरु पूर्णिमा मल्हाईसीं हुन खां पोइ जीअं पंहिंजा नया सिंधी खाधनि पीतनि जा जीअं जेका ॾींहं हाणे शुरूआति थी आहे दाल पकवान जे ॾींहं खां वठी करे पकोड़ा ॾींहुं हुजे, चांहि कोकी ॾींहुं हुजे, उहे हर हिकु त्योहार ऐं उहो हर हिकु ॾींहुं असां हिते मल्हाईंदा आहियूं ऐं हुननि जेके ज़रूरतमंद माण्हू ईंदा आहिनि उन्हनि सां गॾु वेही करे खाईंदा आहियूं, खाराईंदा आहियूं। जी साईं। हेलो जी साईं। धन्यवाद तव्हां सां हेॾा सभु फोटो शेयर कया, मां शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो। ऐं हिकु बार वरी सैल्यूट आहे असांजे आदरणीय जगदीश माखीजानी साहब खे, कोरोना सिंधी सूरमा जे हिन सां हाणे असां अॻियां था हलूं। हाणे असां सॾु कंदासीं ॿिए सिंधी सूरमा खे जंहिंजो नालो आहे आदरणीय अनिल मूलचंदानी जी बापू। इहे भोपाल मां आहिनि ऐं इन्हनि जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां त इन्हनि जो जन्म 8 सितंबर 1971 में भोपाल में थियो हो। बाल्यावस्था में ही ये विश्व हिंदू परिषद ऐं भारतीय जनता पार्टी जा सक्रिय कार्यकर्ता सां गॾु गॾु सिंधी समाज जे सोशल एक्टिविटीज़ में ॾाढो सुठे सां हिननि बहिरो वरितो ऐं गॾु हिननि
आसाराम जी बापू जे आश्रम में 10 साल आध्यात्मिक जीवन व्यतीत कयो। संपूर्ण भारत में गीत रामायण भागवत ऐं गीता रामायण भागवत उपनिषदनि ते प्रवचन ॾिनो। वर्तमान में भी ही भोपाल में ही रहंदा आहिनि ऐं बिल्डर्स जो इन्हनि जो बिज़नेस आहे ऐं सोशल सर्विसिस में ही काफ़ी एक्टिव आहिनि ऐं भारतीय जनता पार्टी जा भी एक्टिव सदस्य आहिनि, कार्यकर्ता आहिनि ऐं गॾु ही अहिड़ियूं सेवाऊं करे रहिया आहिनि समाज जे लाइ जेके ॾाढियूं सराहनीय आहिनि। सभिनी खे सम्झाइण, सभिनी खे करण। अॼु जो ही शादियूं थियूं थियनि, शादियूं छो थियूं टुटनि या शादियुनि में डेट छो थी थिए या इहे घणेई अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके संस्था जूं जिनखे हू खणी अचनि। कोरोना में भी इन्हनि काफ़ी कुछ इन्हनि काफ़ी कुछ इन्हनि समाज जे लाइ सेवा कई। ॾाढा कार्य इन्हनि कोरोना में कया। ग़रीबनि खे निःशुल्क भोजन व्यवस्था, उन्हनि खे ऑक्सीजन जी व्यवस्था ऐं काफ़ी व्यवस्थाऊं प्लस न सिर्फ़ उहो, इन्हनि मानसिक तरीक़े सां भी उन्हनि खे सम्झाइण जूं कोशिशूं करण, उन्हनि जी मानसिक स्थिति खे संतुलन में आणण, इन्हनि सभिनी जा भी इन्हनि प्रयास कया। त हाणे मां आवाज़ थो ॾियां अहिड़ी शख़्सियत खे, अनिल भूलचंदानी जी बापू खे। स्वागत आहे अनिल भूलचंदानी जी बापू तव्हांजो। जय झूलेलाल। ॿुधाईंदा तव्हां पंहिंजे बारे में कि तव्हां कोरोना जे समय में छा छा कयो? साईं, कोरोना जो काल रुगो सिंधी तव्हांजो समाज आवाज़ नथो अचे सही। हेलो, हाणे आयो? हाँ अचे थी मुंहिंजी आवाज़? हाँ चालू आहे चालू। साईं, कोरोना जो काल जेको आहे रुगो सिंधी समाज जे लाइ, इंसानियत जे लाइ हिकु ॾाढी वॾी। हेलो, अचे थी साईं, आवाज़ अचे थी? हाँ, हाणे अचे थी। जी, कोरोना काल रुगो सिंधी समाज खे न इंसानियत खे, मानवता जे लाइ हिकु ॾाढी वॾी पीड़ा जो समय, जंहिं वक़्त में असांखे सभिनि खां वॾी ज़रूरत हिक ॿिए खे हौसले ॾियण जी। ऐं असां ॾिसूं पिया उन वक़्त में कि माण्हू घबराहट में वधीक बीमार पिया थियनि। जंहिं तरीक़े सां मीडिया ते रोज़ चैनलनि ते चैनल वारा पंहिंजो धंधो हलाइण जे लाइ पंहिंजे न्यूज़ जी तरफ़ माण्हुनि खे आकर्षित करण जे लाइ दृश्य पिया ॾेखारनि। हिकिड़ो उदाहरण मां मुंहिंजे भोपाल शहर जो तो ॿुधायांव। भोपाल जे आसे पासे में जेके 17 गांव हुआ, उन्हनि गांवनि जा जेतिरे बि माण्हू बीमार हुआ, उहे सॼी राजधानी भोपाल पिया अचणु चाहिनि, छो जी हर कंहिं माण्हूअ खे इहो लॻंदो आहे कि मां राजधानीअ में वेंदुमि त मुंहिंजो इलाज बहितर थींदो। हाणे उहे जेके माण्हू हिते अची पिया वञनि, हिते अचण खां पोइ जंहिंजी घबराहट या जंहिं बि कारण सां मृत्यु पई थी वञे, त उन जूं मृत्युनि जो शव जेके हुआ उहो जलाइण जो कमु हिते हिकु विश्राम घाट में पियो थिए। ऐं उन समय में छा कयो वियो कि हिकिड़ो विश्राम घाट तय कयो वियो कि कोरोना जा मरीज जेके बि ईंदा उहे सभु हिते जलाया वेंदा। उन जे करे परिस्थितियूं अहिड़ियूं पैदा थी वयूं कि हिक ई शमशान में हिक समय में 30-40 यकियूं लाशूं पयूं भरनि। त न्यूज़ चैनलनि वारनि खणी करे मथां हिकिड़ो सीन दृश्य क्रिएट कयो कि साईं लाशूं रोडनि ते किरी पयूं आहिनि, हींअर ॿरनि वेठियूं, सुबुह खां राति ताईं 150 माण्हुनि जूं जेके लाशूं जलायूं। इहे सभु न्यूज़ ॾिसी करे चैनल राष्ट्रीय आहिनि, उन्हनि राष्ट्रीय न्यूज़ चैनल जंहिं प्रकार जा न्यूज़ हलाइण चालू कया, ऐं माण्हू उन समाचारनि सां एतिरा प्रभावित थिया, एतिरो उन वक़्त में असां जहिड़नि समाज सेवियुनि जो दायित्व पियो ठहे कि असां माण्हुनि में हिकिड़ो हौसलो पैदा कयूं। त लगातार सोशल मीडिया हुजे, चाहे मूंखे जंहिं ॾींहुं भारत जे नरेंद्र मोदी जी कई हुई, उन ॾींहं खां वठी अॼोके ॾींहं ताईं मां हिकु ॾींहुं बि पंहिंजे घर न वेठो आहियां। कोरोना काल में केॾी महिल रोटी पई पहुचाइणी पए, कंहिंखे अस्पताल पियो पहुचाइणो पए, कंहिंखे अक्सर ऑक्सीजन न पई मिले। हर को माण्हू जेको असांजो परिचित हो, उहो असां मां उम्मीदूं पियो करे कि असां हुनजे लाइ बहितर खां बहितर सेवाऊं उपलब्ध कराए सघंदासीं। ऐं उन्हनि खे उन वक़्त में असांजे सहायता जी ज़रूरत हुई, असांजे हौसले जी ज़रूरत हुई। त उन वक़्तु उन्हनि ताईं पहुचणो पियो पए। ऐं जंहिंखे कोरोना न बि हो त उहो भव में हो। अगरि जे कंहिंखे हथ पिया लॻायूं न, त असांखे भव इन करे न हो छो जी ईश्वर जी ताक़त, सचाईअ जी ताक़त, सेवा जी ताक़त पाण सां गॾु महसूस करे मास्क लॻाइल हो, सैनिटाइज़र यूज़ कयूं पिया, ग्लव्स पातल हुआ। उन्हनि खे उन्हनि जे परिवार जे माण्हुनि में भउ हो, अलाए मम्मीअ खे कुझु थी न थी वेंदो, पापा खे कुझु थी न वञे। त उहे जेॾी महिल ॾिसनि पिया कि यार हिकिड़ो पराओ माण्हू अची करे मुंहिंजे पीउ जो हथु वधे थो, त माण्हुनि जो साहस वधे पियो, हिमत वधे पई। ऐं जीवन ऐं मृत्यु त मुंहिंजो मञणु आहे कि ईश्वर जो हिकिड़ो न खेल रचियल आहे। उहे जेतिरा साह खणी आया आहियूं, पर लापरवाहीअ सां मृत्यु न थियणु खपे।
मास्क सैनिटाइजर जो उपयोग अॼु बि ॾाढनि ॼणनि करणु बंदि करे छॾियो आहे जॾहिं की अञा ताईं पूरी तरीक़े सां कोरोना वियो कान्हे। मां पूरी तरीक़े सां वैक्सीनेट थी चुको आहियां, मुंहिंजा 2 डोज पूरा थी चुका आहिनि, मुंहिंजी अर्धांगिनीअ जा पूरा थी चुका आहिनि। उन खां बावजूदि अगरि मां किथे वेंदो आहियां त अॼु बि मास्क जो सैनिटाइजर जो उपयोग इन करे थो कयां ऐं सभिनि खे चवंदुमि, केतिरा बि असांजा युवा साथी बुजुर्ग साथी जेके बि प्रोग्राम ॾिसनि था, अञा बि कोरोना वियो कान्हे, असांखे सावधान रहणो आहे। असां पंहिंजे समाज जी, असां पंहिंजे परिवार जी ॾाढी महत्वपूर्ण पूंजी आहियूं, छो जी असां आहियूं त असांजो परिवार आहे, असां आहियूं त असांजो पैसो आहे, असां आहियूं त असांजी प्रतिष्ठा आहे। इन करे पंहिंजो पाण खे सुरक्षित रखणो पवंदो ऐं उन वक़्त में जेॾी महिल उहो माण्हू जी मृत्यु पई थिए, ॾाढा दर्दनाक दृश्य हुआ। पसंदि त न हुआ, मन जी इच्छा बि न हुई, मन बि व्याकुल हो, पर उन वक़्त में जेको हौसलो पियो रखणो पए, किथे किथे अंदरां थोड़ा घणा टुटी पिया पऊं जेॾी महिल ॾिसूं पिया कि माउ बि मरी वई, पीउ बि मरी वियो। हिकिड़ो मुंहिंजो परिचित दोस्त जेको आहे उहो हाणे दुनिया में न रहियो, उहो कांग्रेस पार्टी जो नेता हो। मां उन वटि सीढ़ी हली करे घर वियोमांसि, चयोमांसि हल त घुमी था अचूं। हुन घर वारी खे बि मां गाॾी में विहारियो, मां भाभी चलो घुमी के आते हैं। गाॾी में विहारे करे मां हुनखे वैक्सीनेशन सेंटर ते वठी वियो ऐं हुन वैक्सीनेशन सेंटर ते हली करे फीलिंग कई कि यार हिते वैक्सीनेशन थो लॻे, त उहो त मोटी आयो, चई मां न लॻाराईंदुमि। अरे भाई छो न लॻाराईंदे? चई असां नेता राहुल गांधी न लॻारायो त मां छो लॻारायां? अरे बेवकूफ़, अरे अकुल जा अकाबर, पर सम्झे न पियो। दुर्भाग्य कि अॼु उहो असांजो साथी असांजे विच में न आहे, पाण बि हलियो वियो दुनिया मां, हुनजी घरवारी बि हली वई, पर उनजा 2 नंढड़ा बचड़ा ॾिसी करे जेको अॼु पीड़ा थींदी आहे, इहो सम्झंदो आहियां कि किथे किथे माउ पीउ जी लापरवाही बि ॿारनि जे लाइ श्राप सिद्ध थी वेंदी आहे। हुननि खे असां बचाइण जी, हुनजे सॻे भाउ मूंखे फोन कयो, यार तुंहिंजी ॻाल्हि मञींदो, तूं थोरो सिक प्यार प्रेम सां कन्विंस करे वठंदेसि। मां ॾाढी कोशिशि कई, पर हाणे इन खे मां चवंदो आहियां कि ईश्वर जी थियणी बलवान हुई, असां हुन ताईं पहुतासीं, हुनखे पहुचाइण जी कोशिशि कईसीं, पर हाणे हो हिन दुनिया में न आहे। पर असां कॾहिं बि मां सिंधी सेवा फाउंडेशन संस्था जे तरफ़ां सभी देश जे मुंहिंजे सभिनि साथियुनि खे, जेतिरा बि असां सिंधी ॿार आहियूं, सभिनि सां प्रार्थना कंदुमि, विपत्तीअ जे क्षण में इंसानियत जी सेवा जे लाइ असां सिंधी हमेशह जागृत रहिया आहियूं। असां न जाति ॾिठी आहे, न पाती ॾिठी आहे, न संप्रदाय ॾिठो आहे, असां इंसानियत ॾिठी आहे। ऐं इंसानियत जे लाइ जेको सदाई तयार रहे, उन खे सचो सिंधी चइबो। असां माण्हुनि खे रोटी बि ॾिनी आहे, कपिड़ा बि ॾिना आहिनि, देश खे टैक्स ॾियण वारा बि असां आहियूं। हिन देश खे आत्मसम्मान सां आत्मनिर्भर ठाहिण जो प्रधानमंत्री जे संकल्प खे सिद्ध करण वारा बि अगरि केरु आहे त उहो सिंधी आहे, जेके पंहिंजे पसीने सां हिन देश खे खड़ो कयो आहे। ऐं जिते जिते असां रहिया आहियूं, उन राज्यनि खे खुशहाल करण में असांजी महत्वपूर्ण भूमिका आहे। मां हिकिड़ी प्रार्थना कंदुसि अॼु हिन कार्यक्रम जे माध्यम सां। मूंखे अफ़सोस आहे, मुंहिंजे मध्य प्रदेश जी राजधानी भोपाल खां हिकिड़े मंत्री असांजे हिकिड़े सिंधी भाउ सां शाहजहांपुर क्षेत्र आहे, हिकु बैंक कर्मीअ सां ॾाढो दुर्व्यवहार उन मंत्री जे भाउ जे द्वारा कयो वियो। सिंधी समाज सॼो जागृत थियो, उन से असां लड़ाई लड़ीसीं, असां उन मंत्री जो विरोध कयोसीं, मंत्री जे क्षेत्र में बि वियासीं। मां ॾिसां थो कि असांजा जेके बुज़ुर्ग आहिनि उहे असांखे शालीनता, सभ्यता, संस्कार ऐं संस्कृति था सेखारनि। मां प्रार्थना कंदुमि कि असां पंहिंजे ॿारनि खे थोरी ॾिंगाई बि सेखारियूं, जेकी असांजी संस्कृति कान्हे, असांजी सभ्यता कान्हे, असां ॾिंगा आहियूं कान। पर मां ॾिसां थो कि जेके सरकारूं आहिनि या सरकारुनि में वेठल माण्हू आहिनि, उहे सिंधियुनि खे वधीक समाजो सम्झी करे जेके अत्याचार करनि था, उन अत्याचार जो विरोध बि करणो खपे। मां अॼु मुंहिंजे हिकिड़े दोस्त साथी खे चयो कि असां हितां भोपाल मां 50-60 ॼणा, सॼे मध्य प्रदेश मां 300 ॼणा एसपीअ खे ऐं उतां जे कलेक्टर खे आवेदन ॾियण लाइ विया। आवेदन ॾियण लाइ बि को 1000 रुपए जो, 1,00,000 रुपए जो पेट्रोल भरियो हूंदो। असां पंहिंजे ॿारनि खे शिक्षा ॾियूं, किथे अत्याचार अन्याय थिएव त कोशिशि कयो कि हथ जोड़े करे कमु हलेव। पर अगरि जे हथ जोड़ण सां कमु न हले त हथ खोलण जी बि तयारी रखिजो। ऐं पुट उन खां पोइ अगरि का मुसीबत ईंदी त उन ज़मानत जे लाइ बि असां ईंदासीं, छो जे अगरि काई सज़ा हो ॿार वीचारो जेल मां त थी आयो। त असां पंहिंजे ॿारनि खे थोरो हौसलो, थोरी ताक़त, थोरी हिमत बि ॾियूं
कि अगर कॾहिं हथ जोड़ण सां कमु न हले त हथ खोलण खां बि पुठियां न हटो, छो जी असां सिंधी कमज़ोर न ठहूं, असां कायर न ठहूं। असांजे अंदर जी जेकी ताक़त आहे, असांजी संस्कृति आहे, शालीनता आहे, हथ जोड़े करे कमु करणु। पर हथ जोड़ण सां अगरि असांजे हथ जोड़ण खे केरु असांजी कमज़ोरी सम्झे, अगरि उन खे केरु असांजी कायरता सम्झे, उन समाज जा असांजा बुज़ुर्ग पंचायतूं बीठियूं आहिनि, तो असांजे पुठियां जी असांजे युवा साथियुनि खे इहो सहयोग असांखे करणो पवंदो, तॾहिं असांजी असली ताक़त जो परिचय सभिनि हंधि पहुचंदो। पर वरी खां मां चवंदुमि, कोरोना जे प्रति सभु सचेत रहूं, सावधान रहूं, ऐं असांजी जेकी अखंड सिंधी सेवा संस्था जेको प्रयास करे रही आहे, इन जो कोई तोड़ न अथव, इन जो कोई मतिलबु भाई साहब हींअर खत्री साहब जेको ॿुधाइनि पिया कि जेको हिकिड़ो कार्यक्रम असां विच में कयोसीं ॿारनि जी मिटी माइटनि खे जोड़ण जे लाइ, असां भटकियल आहियूं साईं। असांजो समाज जेको भटकियल हो, जेको रिश्तनि लाइ परेशान पियो थिए, उन खे हिकु प्लेटफॉर्म ते खणी अचूं ऐं ऑल ओवर इंडिया हिकदमि जेके लाइव उन ॾींहुं कार्यक्रम हलियो हो, उन कार्यक्रम खे विसारण बि संभव न आहे। उन सां असांखे प्रेरणा वठणी पवंदी ऐं थैलेसीमिया जो बि जेको को कार्यक्रम तव्हां आयोजन कयो आहे, ईश्वर जी तव्हांखे जी ताक़त ॾिनी आहे, ईश्वर तव्हांखे प्रेरणा ॾिनी आहे। उहो ईश्वर पाण धरतीअ ते लही करे न ईंदो, पर इहा ई मुरली भाई जहिड़ा, संतोष खत्री जी जहिड़ा असांजा जेके समाज जा मुखी आहिनि, जेके मार्गदर्शन पैदा करनि था, समाज जे साम्हूं इहे सेवाऊं उपलब्ध कराइनि था, त मां सम्झां थो कि ईश्वर जी सैटेलाइट किरणूं जेके आहिनि उहे हिननि जे मस्तिष्क में प्रवेश थियूं करनि ऐं असां सभी सिंधियुनि जे लाइ ॾाढो गर्व जो विषय आहे। जी असांजा महासचिव आदरणीय संतोष खत्री जी असां सां गॾु आहिनि। मां खेनि वरी आवाज़ ॾींदुसि, हिकु मुश्क भरे चेहरे सां ज़रूरु वरी असां सां गॾु अचनि। आदरणीय संतोष खत्री जी अनम्यूट कंदा, साईं पाण खे अनम्यूट कंदा। तव्हांजी आवाज़ क्लियर ना आहे खत्री साहब। न अचे थो हाणे आवाज़? हा हा ओके। जय झूलेलाल अनिल जी, जय झूलेलाल। जय झूलेलाल भाई साहब, जय झूलेलाल। अव्हांखे पोएं दफ़े बि मां ॾिठो त मूंखे अव्हां जहिड़ा जानदार माण्हू जेकी हिकु असांजे समाज जी शान आहिनि, असां सां गॾु दर्शनलाल कुकरेजा आहिनि, उहे बि मध्य प्रदेश में आहिनि ऐं भोपाल में आहिनि। उन्हनि खे ॾिसी, अव्हांखे ॾिसी, ऐं दर्शन बाजा जीजाजी आहिनि इंदौर जा, उन्हनि खे ॾिसी हिकु अलॻि सी असांजे दिलि में प्रेरणा जॻंदी आहे। लॻंदो आहे कि न वाकई असीं अहिड़नि माण्हुनि सां वेठा आहियूं कि जेके समाज जे लाइ कुझु करे रहिया आहिनि ऐं निश्चित करे रहिया आहिनि। अव्हां आध्यात्मिक दौर मां निकिरी आया आहियो, आध्यात्मिक दौर हिकु तव्हांजो 10 साल जो हलियो। त मां इहो पुछणु चाहींदुसि कि कोरोना काल में जेको आध्यात्म जो ॾाढो वॾो रोल हुयो, छो मां पाण मेंटली प्रिपेयर हुउमि, मां छो जो योगा कंदो हुउमि, कोरोना काल में अञा बि योगा शुरू आहे ऐं चङा उहे प्रयोग कंदो हुउमि कि जेके आध्यात्म सां जुड़ियल आहिनि। छो असांखे मानसिक दृष्टिअ सां जेसिताईं असीं पाण निर्भर नथा थियूं, पाण खे मजबूत नथा कयूं, तेसि ताईं असांजी सिहत सुठी न रहणी आहे। ऐं अव्हां अध्यात्म मां आहियो, जुड़ियल त अॼु बि आहियो, पर हुन संन्यास काल मां तव्हां अची विया, त मूंखे इहो ॿुधाईंदा कि रोल घणो वॾो आहे कोरोना खे अगरि परे वझाइणो, आध्यात्म जो रोल घणो आहे? साईं, अगरि आध्यात्मिकता न हुजे हा, या बाबा रामदेव जेको जन जागृति प्राणायाम आसन ये न हलाया हुजनि हा, त हे कल्पना खां दूर अथव कि हिंदुस्तान जी छा स्थिति थिए। जेको योग सहारो ॾिनो, जेके काढ़े सहारो ॾिनो, जेको गरम पाणीअ कमु कयो, उहो ऑक्सीजन कमु न करे सघी। जेको आध्यात्मिक ताक़त हुई न कि असां ऋषि मुनिनि जी संतान आहियूं, उहो जेको हौसलो पियो अचे, उन हौसले हिंदुस्तान जे करोड़े करोड़े माण्हुनि खे बचायो आहे। अगरि ऋषि मुनिनि जी परंपरा, संस्कृति ऐं संस्कारनि खे अगरि असां दरकिनार कंदासीं त इहो सम्झो असांजी स्थिति हुन ॼटनि जहिड़ी थी वेंदी। ॾिसो, हिंदुस्तान जे न सॼे विश्व जे अंदरि ॼट पिटियल छो आहिनि? छो जी अशिक्षित आहिनि।
उहो ना सम्झाइनि, असां पंहिंजे संस्कारनि ऐं संस्कृतीअ खे सम्झण जी कोशिश था कयूं। अगरि बाबा रामदेव असांखे कुझु सम्झाइण जी कोशिश करे थो त असां उनखे बि सम्झूं पिया। सरकार असांखे चए पई सचेत रहो, सावधान रहो, त असां सावधान बि रहूं पिया। त असांजे अंदरि हिकु जेकी भारतीय संस्कृति ऐं सनातन धर्म जी जेकी ताक़त आहे, उहा ताक़त असांखे प्रेरणा ॾींदी आहे की असां ॿिए जी ॿुधूं ऐं उनजो अमल कयूं। ऐं ॼट उनखे चवंदा आहिनि, मां मुंहिंजे पिता साहिब खां बचपन में पुछंदो हुउमि भई हिननि खे ॼट छो चइबो आहे, त असांजे पिता साहिब चवंदा जेको घटि पढ़ियल हुजे हुनखे ॼट चइबो। त इन करे असांजे समाज में जेके कंहिंजी ॻाल्हि न मञनि, जंहिंजी ॻाल्हि न ॿुधनि, त उहे ॾिसो सभु बीमार पियव। उहे सभु हिन काल में ॾाढा ॼणा हलिया हुआ, दुख आहे, अफ़सोस आहे हुननि जो। पर असां ऋषि परंपरा, आध्यात्मिकता, ध्यान जो सहारो वरितोसीं, योग जो सहारो वरितोसीं, ईश्वर जी कृपा जो सहारो वरितोसीं, लाल साईंअ सां प्रार्थनाऊं कयूंसीं। ऐं तव्हां जहिड़े असांजे भाउरनि जेके आयोजन कार्यक्रमनि जा कया, जूम जे माध्यम सां हिक ॿिए सां जेको जोड़े रखियो आहे तव्हां, इहा मां पहिरियों बि चयो, वरी खां थो दोहरायां, खत्री साहिब तव्हांखे ईश्वर नियुक्त कयो आहे इन कम जे लाइ कि तव्हांजे माध्यम सां थैलेसीमिया जी सेवा थिए, तव्हांजे माध्यम सां समाज जा ॿार पाण में सुठे संस्कृतीअ सां रिश्ता जोड़नि, तव्हांजे माध्यम सां असां जहिड़े कार्यकर्ताउनि खे हौसलो मिले। अॼु जो जेको तव्हांजो कार्यक्रम आहे, इहो असांजे हौसले जो सम्मान। असांजे इन हौसले खे ॾिसी करे जेके ॿिया इन कार्यक्रम खे ॾिसंदा, अॻियां उन्हनि खे बि प्रेरणा मिलंदी आहे। मां बि हींअर तव्हां सां ॻाल्हाए वेठो, घर में ॿार ॾिसनि था, उन्हनि ॿारनि खे बि प्रेरणा मिलंदी आहे कि असांजे पिता कीअं ॻाल्हाईंदो, असांजे पिता जे छा कम जे करे उनजी तारीफ़ थींदी, आख़िर छा कारण हो कि असांजो पीउ 22 साल अॻु साधू हो, मूंखे अॼु ताईं माण्हू बापू बापू चवंदा आहिनि। त उहो हिकु टैग छो लॻल आहे? टैग इन करे लॻल आहे कि असां आध्यात्मिकता खे पंहिंजे जीवन में अनुसरण कयो आहे, असां आध्यात्मिकता खे स्वीकार कयो आहे, असां शालीनता जी ॻाल्हि कयूं था, सभ्यता जी ॻाल्हि कयूं था। हींअर ई मां चयो कि असां पंहिंजे ॿारनि खे हथ जोड़ण जी त प्रेरणा ॾियूं, पर अगरि जे केरु असांखे कमज़ोर सम्झे त असां पंहिंजे ॿारनि खे हथ खोलण जी बि ताक़त ॾियूं। असां कायर न ठहूं, असां कमज़ोर न ठहूं, छो जी असां ऋषि मुनिनि जी औलाद आहियूं। जे ऋषि मुनिनि अस्त्र शस्त्र सभु पाण सां गॾु रखिया, पर उनखे कुल्हे ते टंगियो, उन्हनि हथ में कान खयो, पर पहिरियों हथ जोड़े कमु कराईंदा, वरी पेरे पवंदा, ॾिसंदा हाणे नथो मुड़े, खणी तीर कमान चालू थी वेंदा हुआ। त असां ऋषि मुनिनि जा वंशज आहियूं, उन्हनि जी संतान आहियूं। ऐं मूंखे इन शइ जो गर्व आहे कि हिन विश्व जी सभिनि खां महान संस्कृतीअ में मुंहिंजो जनम थियो आहे, तव्हांजो जनम थियो आहे। असांजी संस्कृति विश्व जी सभिनि खां शक्तिशाली संस्कृति आहे, असां उन जा वंशज आहियूं। असांजो वधीक दायित्व ठहंदो आहे कि असां ॿियनि समाज जे माण्हुनि खे बि उन संस्कृति सां अवगत करायूं, सनातन धर्म जो पालन कयूं ऐं सिक प्यार प्रेम सां गॾु रहूं, समय समय ते हिक ॿिए जो साथ ॾियूं। कोरोना काल खां सवाइ बि को बि विकट परिस्थिति जो काल अची वञे, तव्हां असांखे मार्गदर्शन ॾींदा रहो, असां तव्हां सां गॾु बीठा आहियूं, अॻियां वधंदा रहियूं। जी अनिल जी, मां तव्हांखां कुझु किस्सा पुछणु चाहींदुसि। जीअं तव्हां कांग्रेस जे हिकु नेता जो किस्सो ॿुधायो पाण खे कि कांग्रेस जे नेता खे तव्हां वैक्सीनेशन जे लाइ वठी आया हुया, त मां तव्हांखां इहो पुछंदुमि, अहिड़ा बि के किस्सा हुया कि तव्हां जिन खे हॉस्पिटल में वठी आया हू ॾाढा टेंस में हुआ, पर हुननि खे तव्हां मदद कई, पर उहा मदद अपूरी पई, या तव्हांजे मदद जो फल ओड़ो न मिलियो? अहिड़ा किस्सा जाम थिया हूंदा कि तव्हां पहुचायो उन्हनि खे सही जॻह ते, पर उनजो लाभ उन्हनि न वठी सघिया, या अहिड़ा किस्सा थिया हूंदा कि दिलि त ॾाढी हुई मदद करण जी, पर पहुची न सघियासीं? साईं ॾाढा विचित्र विचित्र किस्सा हुआ, ॾाढा विचित्र किस्सा हुआ। हिकु परिवार खे मां वैक्सीनेशन कराइण जे लाइ वठी वियुमि। हाणे उहो बुज़ुर्ग जेको आहे घबराए पियो, मुंहिंजे जेब में टॉफियूं पयूं हुयूं। मां हुनखे बुज़ुर्ग खे चयोमांसि, अंकल हिकु टॉफी मुंहं में रखो। हुनजो ध्यानु सॼो टॉफी में हलियो वियो। हुनखे वैक्सीनेशन कीअं थी वियो हुनखे ख़बर ई न पई, छो जी इंसान जी हिकु इहे जिभ बि इंद्रिय आहे न, उन इंद्रिय जो हुनखे टेस्ट अचणु लॻो। हुन जीअं टॉफी खाइण लॻी त हुनजो सॼो ध्यानु हलियो वियो टॉफीअ में, हेॾां हुनखे वैक्सीनेशन थी वियो, हुनखे ख़बर न पई। और जेॾी महिल हुनखे ॿुधायो कि हे तुंहिंजो सर्टिफिकेट पकड़, तोखे वैक्सीन लॻी वई, तो पुछणु लॻो किथे लॻी। त अहिड़ा बि प्रसंग हुआ। ॾाढनि असां उते माण्हू खे पहुचाईंदासीं, पोइ उते ॾाढा माण्हू कंहिंखे ॾिसंदा ॾकियल त घबराइजंदा हुआ। पोइ उन्हनि खे हिकु हंधि विहारणो पवंदो, भाई हीअ वैक्सीनेशन जेकी आहे उहा तव्हांखे कोरोना मां मृत्यु खां बचाईंदी। कोरोना न थींदो इहा ॻाल्हि न आहे, पर हे जेके ॿियनि जूं दुर्गतियूं थियूं थियनि, जेके उन्हनि खे इलाज नथो मिली सघे, जेके वेंटिलेटर ते हलिया था वञनि, तव्हां उन वेंटिलेटर ते न वेंदव।
पोइ जेॾीमहिल मां कंहिं कुंड में कुर्सीअ ते वेहारे करे सम्झाईंदो हुउमि त 4-5 ॼणा ॿिया बि ॼणा ॿुधंदा हुआ, त उहे ॾिसी करे कुझु ॼणा तयार थी वेंदा। ऐं उन्हनि मां अगरि जे सम्झो को ज़ाल मुड़ुसु आहे, मुड़ुसु नथो मञे, कंहिंजी ज़ाल नथी मञे, त पोइ भाई मूंखे सॾु कराईंदो, भाई साहब इनको बि सम्झाओ। त मतिलबु मूंखे इहो लॻंदो हो कि मुंहिंजे सम्झाइण जे तरीक़े सां उहो माण्हू वैक्सीनेशन लॻाइण वियो आहे, त हिन बंदे खे लॻे थो कि हे कन्विंस करण जी हिनजी कैपेसिटी सुठी आहे, त मां हुनजी वाइफ खे चवंदुमि, मां सम्झो हल ठीकु आहे, तूं नथी लॻाइण चाहीं, भॻवान न करे अगरि तोखे सुबुह कुझु थी पए ऐं जाइफ़ान खे चयोसि पोइ तुंहिंजो सोन मीन काॾे वेंदो, त माई वैक्सीनेशन कराइण लाइ तयार थी वियो, सोन न वञणु खपे, हुनखे तबियत परिवार न, पर पोइ ईअं बि जंहिंखे जंहिं शइ में रुचि हुजे उनखे उनजी रुचीअ जो हिकिड़ो, मां हिनखे एंटीबायोटिक इंजेक्शन चवंदो आहियां, जंहिंखे तारीफ़ वणंदी अथव, कंहिंखे तव्हां रुॻो एतिरो चओ यार छा अॼु शर्ट पाती अथई, बढ़िया पियो लॻी, त ख़ुशि थी वेंदा आहिनि। त असांजो कमु साईं ख़ुशियूं विरहाइण आहे। अगरि कंहिं उनजी हेल्थ खे उन कमेंट्स करे उन गाॾी वठी आयो, पैसा ख़र्च कई, हुन 10-15 लख, छा गाॾी वठी अथई यार, बढ़िया हिकदमि अप टू डेट गाॾी आहे। असांजो घरां त कुझु वियो कान, पर हुनखे हिमत मिली वई कि यार मां पैसा ख़र्च करण सां असां हुनखे ख़ुशियूं त ॾिनियूं। असां कंहिंजी बुराईअ खां बचूं, कंहिंजी बि बुराई न कयूं। हर को माण्हू रुगो बुराई पंहिंजी ॻोल्हणी आहे, असां में छा कमी आहे असां हुनखे दूर कयूं, कंहिंजी बि हर कंहिं माण्हू में सुठाई आहे, असां हुन सुठाईअ जो उपयोग कयूं त अॻियां वधूं। अनिल जी, हिकु आख़िरी में तव्हां जेको MP जो किस्सो ॿुधायो परमार जो आहे, सिंधी वर्सेस परमार, असीं अखंड सिंधी सेवा फाउंडेशन जो बिल्कुलु असां निषेध कयो आहे ऐं उन बारे में असीं प्रक्रिया बि कईसीं, जेकी मीटिंग्स कुझु थी हुयूं कुझु संस्थाउनि जूं, उन्हनि में बि असीं बहिरो वरितोसीं। असां बिल्कुलु हुनजो निषेध कयो आहे। अखंड सिंधी सेवा फाउंडेशन उन जेकी घटना थी हुनजो बिल्कुलु निषेध कयो आहे। ऐं अवां जेकी ॻाल्हि चई, अहिड़ा किस्सा थियणु खपनि, मां ईअं चवंदो आहियां। असांजो पॉइंट ऑफ व्यू इन तरीक़े जो आहे कि अहिड़ा किस्सा थींदा त सिंधी जागंदा। छा थो थिए कि किस्सो थिए नथो त सिंधी जागे नथो। ऐं ॿधी तॾहिं थींदी जॾहिं ॿाहिरों आक्रमण थींदो, अंदरियां आक्रमण सां ॿधी न थींदी। मुंहिंजो ईअं सोचणु हूंदो आहे कि ॿाहिरों अगरि आक्रमण थिए थो असांजे कंहिं भाउ जे मथां, त असां गॾु थियूं। छो जो अहिड़ा किस्सा असांजे समाज खे गॾु करण जी हिकु जंहिंखे कड़ी ठही सघंदी आहे। ऐं उन लिहाज़ खां थोरो न सही 1% 2% जेको तव्हां चयो उहो ॿधी थियण, जीअं तव्हां जहिड़ा आहिनि, दर्शन भाउ जहिड़ा आहिनि, ॿिया चङा अहिड़ा MP में आहिनि असांजा भाउर कि जेके इन किस्से खे वठी करे पंहिंजे लेवल ते लड़ाई करे रहिया आहिनि। हाणे दौर इहो अचिणो आहे अॻिते अची करे। जीअं मां हाणे पंहिंजे कॉलेज में पढ़ाईंदो आहियां, या जेके मूं जहिड़ा हिते मां दुनिया में ॾिसां थो या खानदेश में ॾिसां थो, त असांजी पहुच वधाइण जी ॾाढी ज़रूरत आहे। मां जवाड़ी साहब खां इंटरव्यू वरितो पंहिंजे PhD जे काल में, त उन्हनि पाण ई चयो कि मां बि एतिरो लीडर न आहियां सिंधी समाज जो। छो लीडर न आहियां? छो जो लीडर जी बि त सिंधी ॿुधनि न। छो टू वे कम्युनिकेशन ज़रूरी आहे। मां जेको सम्झंदो आहियां, पॉलिटिकल साइंस जो स्टूडेंट आहियां मां, त मां सम्झां टू वे कम्युनिकेशन ॾाढो ज़रूरी आहे। टू वे कम्युनिकेशन मतिलबु अगरि तव्हां लीडर आहे त तव्हांजी असां ॿुधूं, इहा असांजे लाइ ॾाढी ज़रूरी ॻाल्हि आहे। ऐं लीडर सिंधियुनि जी बि ॿुधे, टू वे कम्युनिकेशन ज़रूरी आहे। ऐं किथे त बि लूप हॉल्स आहिनि, पर मां ईअं सम्झां थो कि अॼु असां अॼे ऐं व्यापार खां अॼु मथे अची विया आहियूं। छो जो 1990 खां पहिरियों जो दौर हो कि असां पंहिंजनि कमनि में ई फाथल हुआसीं। हाणे धीरे धीरे प्रक्रिया वधंदी, छो जो सर्कुलेशन थींदो आहे, काल चक्र आहे कि कंहिं टाइम सिंधियुनि वटि राज हो, अॼु न आहे, पर को अॼु ॾींहुं ईंदो कि वापसि सिंधियुनि जो राज थींदो। ऐं असीं उहो राज अवां जहिड़नि शख़्सियतुनि सां मिली करे ज़रूरु पाईंदासीं, ऐं ज़रूरु सिंधी गॾु थींदा ऐं अहिड़नि किस्सनि खे बिल्कुलु मुंहुं ॾींदा। इहो मां अखंड सिंधी सेवा फाउंडेशन जे तरफ़ां पंहिंजे पाण खे विश्वास ॾियारियां थो, गॾोगॾु अव्हां खे बि विश्वास ॾियारियां थो। ऐं अव्हां अखंड सिंधी सेवा फाउंडेशन में आया, तव्हां निश्चित हूअं बि सूरमा आहियो, पर कोरोना काल में त तव्हां कमु कयो आहे, इन करे अव्हां कोरोना सिंधी सूरमा त आहियो ई आहियो, पर असांजे समाज जा तव्हां सूरमा आहियो। ऐं अखंड सिंधी सेवा फाउंडेशन जे पारां मां अव्हां खे सैल्यूट कयां थो ऐं हैंड ओवर कयां थो असांजे भाउ जयप्रकाश बिलाणी खे। लख थोड़ा आदरणीय खत्री साहब, तव्हां हेॾा सभु कुझु कम असांजे अहिड़ा कया सिंधी समाज लाइ, सिंधी समाज खे तव्हां हेतिरो मेंटली सपोर्ट बि कयो ऐं सभु तरीक़े सां सपोर्ट कंदा पिया था अचो। ऐं मां हमेशह अव्हां जे बारे में ॿुधंदो रहंदो आहियां, अव्हां जा वीडियोस ॾिसंदो रहंदो आहियां, काफ़ी मुरीद आहियां अव्हां जे वीडियोस जो। तव्हां हेॾियूं सुठियूं सुठियूं सीखूं ॾींदा रहंदा आहियो वीडियो में। अखंड सिंधी सेवा फाउंडेशन जे तरफ़ां तव्हांखे सैल्यूट थो कयां एज अ कोरोना सिंधी सूरमा। ऐं हाणे असां अॻियां वधूं था टे सिंधी सूरमा जे तरफ़। असांजे अॼु जा 3 सिंधी सूरमा जेके आहिनि उन्हनि जो नालो आहे संजय कृपलानी जी। आदरणीय संजय कृपलानी जी बॉम्बे मां
आहिनि ऐं हे रियल एस्टेट जो बिज़नेस कंदड़ हिकु कंपनीअ में हेड सेल्स ऐं मार्केटिंग में आहिनि। भूमि पूजन प्रॉपर्टी सॉल्यूशंस में कमु कंदड़ आहिनि। मां इन जे बारे में ॿुधाइणु चाहींदुमि त हिननि चेटीचंड जो हिकु मेलो चैम्बूर में 2017 में पहिरियों दफ़ो कयो हो VSS जे तरफ़ों ऐं हिननि हिकु लॻभॻि 1275 माण्हुनि जो वॾो क्राउड उते हिननि हॉल जे अंदरि कयो ऐं उन्हनि खे न सिर्फ़ु चेटीचंड उन्हनि मल्हायो, उन्हनि खे सिंधी कल्चर जे बारे में, सिंधी शयुनि जे बारे में, हर कंहिं सिंधी फूड जे बारे में उन्हनि खे ॿुधायो वियो। इन खां अलावा उन्हनि उहे समय समय ते ग़रीब सिंधी माण्हुनि खे मदद कंदा रहंदा आहिनि ऐं गॾोगॾु हू सिंधी जेके छोकिरियूं ऐं छोकिरा जेके ॿार आहिनि, विद्यार्थी आहिनि जेके ग़रीब आहिनि, तिन खे एडमिशन वठी ॾियणु रेप्यूटेड स्कूल में ऐं उन्हनि खे स्कॉलरशिप ॾियारणु, इन्हनि जो बि मदद उन्हनि जे लाइ कंदा रहंदा आहिनि। ब्लड डोनेशन कैंप्स ऐं मेडिकल कैंप्स बि हे अवेल कंदा रहंदा आहिनि। समय समय ते 2018 ऐं 2021 में इन्हनि मेडिकल कैंप्स ऐं ब्लड डोनेशन कैंप्स कया ऐं ॿुधाइणु चाहींदुमि त कोरोना जे टाइम ते बि हिननि ब्लड डोनेशन कैंप कया जंहिंमें हिननि ब्लड डोनेशन कराए करे अहिड़नि माण्हुनि खे ब्लड पहुचायो ऐं जिन खे ज़रूरत हुई ऐं हे सीनियर सिटीज़न्स ऐं ॿियनि जे लाइ बि इन्हनि वैक्सीनेशन कराइण जे लाइ मुहिम हलाई। उन जे लाइ लोकल चैम्बूर जे हॉस्पिटल में इन्हनि कैंप्स अरेंज कया जंहिंमें इन्हनि उन्हनि खे वैक्सीनेशन करायूं ताकी उहे इन कोरोना जी रूपी महामारी सां बची सघनि। इन्हनि घणेई कम कोरोना जे लाइ कया त मां उन्हनि खे आवाज़ ॾींदुमि उहे अचनि ऐं अची करे असांखे ॿुधाइनि इन बारे में कि उन्हनि ॿियो छा छा इन सां गॾु कयो। आदरणीय श्री संजय कृपलानी जी खे मां हितां अनम्यूट कयो, पाण खे अनम्यूट कंदा ऐं ॿुधाईंदा। जय झूलेलाल। जय झूलेलाल साईं, जय झूलेलाल। जय झूलेलाल सभिनीनि खे। मुरली जी, खत्री साहिब, असांजा ॿई सोरमा बिलानी साहिब, थैंक यू। शुक्रगुज़ार आहियां तव्हां मूंखे इनवाइट कयो ऐं थैंक यू। तव्हां सराहनीय कई आहे असांजी सभिनीनि जी, जगदीश माखीजानी साहिब जी ऐं फूलचंदानी साहिब जी। असां हिननि जे एक्सपीरियंस में जाम नंढो आहियां, ये जब जाम सीनियर थिया मुंहिंजे भेट में। असां सोशल सर्विस में मां जुड़ियुमि पंहिंजे फादर साहिब सां गॾु 2010-2011 जॾहिं चेंबूर में सिंधी कन्वर्ट पिया थियनि क्रिश्चियंस में। जाम वॾी प्रॉब्लम हुई चेंबूर में वॾी प्रॉब्लम। असांजा साहिबजन हुआ, गुरुजन हुया साईं बलराम साहिब, उन्हनि जी मदद सां मूंखे लॻे थो 5000 फैमिलियुनि खे असां वापसि घर वापसी कईसीं चेंबूर कैंप में। असांजो जेको ही रेफ्यूजी कैंप आहे तो हुतां थोरो सो असांजो दौर चालू थियो सोशल सर्विस जो, जुड़ियासीं, निस्वार्थ सेवा कईसीं। मुंहिंजा फादर साहिब हुया ट्रस्टी स्वामी विवेकानंद स्कूल में, गुज़ारे विया, चोलो छॾियनि नवंबर में कोरोना जे काल में ई कोरोना थियनि उन्हनि खे। त असांजो थोरी जागृता थी कि भाई कोरोना में विया आहिनि त असां मां कुझु कयां। त फर्स्ट टाइम जनवरी 21 असांजो शहीद हेमू कालानी साहिब जो शहीदी दिवस आहे। त थॉट आयो कि भाई हिकिड़ो मेडिकल कैंप ऐं हिकिड़ो ब्लड डोनेशन कैंप हलायूं, छो कि असांजे पारे में ब्लड जी कमी, ब्लड न पियो मिलनि, पैलेट्स न पिया मिलनि ऐं प्लेटलेट्स न पिया मिलनि। त असां थिंक फाउंडेशन सां हथ जोड़े करे हथ मिलाए करे असां उहो कैंप कयोसीं। असांखे उन कोरोना काल में अटकल 25 खां 30 बॉटलूं असां कलेक्ट कयासीं, जेके शुक्रगुज़ार हुया। असांखे सभिनीनि खे सर्टिफिकेट ॾिनो। असांजी पूरी टीम लॻी, 12 माण्हुनि जी टीम आहे असां वटि मुंहिंजी, जंहिंमें लेडीज़ वधारे आहिनि ऐं लेडीज़ में बि सीनियर सिटीज़न लेडीज़ जाम आहिनि। शहीद हेमू कलानी साहिब जी चाची साहिब जेका आहे उहो असां सां गॾु जुड़ियल आहे। हर काई मुहिम में, हर का शइ में असां सां गॾु बीठी आहे, मूंसां गॾु एटलीस्ट मूंसां गॾु त बीठी आहे, कंधे सां कंधो मिलाए करे। उन्हनि जी सपोर्ट बि हूंदी आहे, फाइनेंशियली सपोर्ट असां कंहिंखां बि न वठंदा आहियूं, जेको पाण सां थिए ओतिरो ई कंदा आहियूं। असां पोइ ख़बर पई कि असांजी गवर्नमेंट चालू थी करे वैक्सीनेशन, सभिनीनि खां पहिरीं वैक्सीनेशन मूं वरिती पंहिंजे ज़िले में, छोकी अगरि मूंखां पुछियो वञे भाई तूं करी थो तो वरिती आहे छा, त सभिनी खां पहिरीं एग्ज़ाम्पल लाइ मां वरिती। उन खां पोइ मां जंहिं हॉस्पिटल में मुंहिंजा फादर साहिब हुया
उन्हनि सां मिलियमि, उन्हनि सां डीन सां मिलियमि, भाई मूंखे कुझु करिणो आहे, कीअं कंदा, कीअं मां कयां। त मुंहिंजी ऑफिस में जाम स्पेस आहे जिते असां 5-6 माण्हू विहारे करे ओनली फॉर सीनियर सिटीज़न चालू कयोसीं। रजिस्ट्रेशन फ्री, टीकाकरण उन्हनि खे वठी वञणु ऐं वापसि पहुचाइणु असां चालू कयोसीं 9 मार्च ते, छोकी हुन ॾींहुं मां पंहिंजी वैक्सीनेशन कराई, इन करे तारीख़ यादि आहे। उन खां पोइ असां अटकल 175 माण्हुनि खे वठी वञणु ऐं घर पहुचाइण जो ज़िम्मो खयो। सभिनीनि खे टीकाकरण कराइनि, फर्स्ट डोज खां वठी करे सेकेंड डोज। जे जवान जेके हलंदड़ चलंदड़ हुया उन्हनि खे असां न वठी वेंदासीं। जाम क्लियर हुयो असांजो इंस्ट्रक्शंस हुया कि हिननि खे नाहे विहारणो गाॾी में, ही पाण वेंदा, पर उन्हनि खे रेड कारपेट ट्रीटमेंट मिलणु, चाहे सिंधी हुजे या न हुजे। उन्हनि खे असांजो फ़ोन वेंदो हुयो, भाई संजय जी टीम जो फ़ोन आहे, बट ठीकु आहे, हिन खे पहिरियों। मतिलबु लाइन में कंहिं बि असांजी जेके रजिस्ट्रेशन थी आहे, कोई बि माण्हू नंढो वॾो, सीनियर सिटीज़न या नंढो, कोई बि लाइन में बीठो न आहे। पर मुंहिंजी फैमिली लाइन में बीठी हुई ॿिए हंधि ते, त फैमिली लाइ न हुयो, बाक़ी सभिनीनि लाइ हुयो। त थोरी गारियूं खाधीसीं, 2-3 ॾींहं रोटी वोटी न मिली, उहो ठीकु हुयो, पर सेवा भाव हली चङी तरह, चङे नमूने। अॼु बि घर वापसी प्रोग्राम में मां जुड़ियल आहियां। सिंधियुनि खे एडमिशन जो हिकिड़ो ज़िम्मो आहे, जो कि मुंहिंजा फादर साहब ट्रस्टी हुआ, त हुननि में असां कोशिशि इहा रहंदी आहे कि एटलीस्ट 2 या 3 सीट्स असां ग़रीबनि खे ॾियूं, उन्हनि खे स्कॉलरशिप ॾियारियूं। त ही असांजी मुहिम फादर साहब चालू कराए विया था, मुंहिंजी जवाबदारी आहे त उहो चालू रखी आहे। थोरी घणी हलंदी आहे। असां न, मां ऑर्डिनरी मेंबर थियुमि, मां ट्रस्टी त न आहियां, छोकी फादर साहब हुया। असांखे ट्रस्टीशिप मूंखे लॻे थो अचण वारनि 8-9 सालनि में मिलणु खपे, पर पोइ बि थोरी घणी जेका हलंदी आहे उन में कोशिशि इहा रहंदी आहे कि ग़रीब ॿारनि खे, पर सिंधियुनि खे हुन कॉलेज में, हुन स्कूल में, हुन मैनेजमेंट इंस्टीट्यूट में मैनेजमेंट कोटा या स्टैंडर्ड कोटा में हुननि खे सीट मिले। इहा मुहिम अञा बि चालू आहे, ऐं जेसिताईं असां आहियूं तेसिताईं उहो चालू रहंदी। पैसनि जी हेल्प मां कंहिंखे बि न कंदो आहियां, छोकी आई एम अगेंस्ट। हा, तव्हांखे हेल्प छा खपे, किथे पैसा भराइणा आहिनि, उहो मां ऑर्गेनाइज कंदो आहियां, पर केरु चए कि भाई मूंखे पैसा खपे, न। स्कॉलरशिप, दवाऊं, मेडिकल फीस, स्कूल वैक्सीनेशन अञा बि ड्राइव चालू आहे, पर थोरो विच में असांखे वैक्सीनेशन न हुयूं त थोरो प्रॉब्लम हो असांखे, पर हाणे वापसि अची विया आहिनि, त हाणे वापसि चालू आहे। लॻभॻि असांजी एरिया में अराउंड 30-40% सीनियर सिटीज़न्स खे लॻाए चुकिया आहियूं। अञा बि ड्राइव चालू आहे, पर हाणे कोई नथो अचे, त थोरो असांजो बि इंट्रस्ट न आहे, पर व्हाट्सएप मैसेजिस चालू रहंदा आहिनि पंहिंजा। जेको आयो उन्हनि खे असां वठी वेंदा आहियूं। उन्हनि खे लाइन में नथा बीहनि, वो लाइन में न बीहनि, 1 मिंटनि में वापसि, चाहे फर्स्ट डोज हुजे चाहे सेकेंड डोज हुजे। अगरि तो चए हूंदो कि भाई मूंखे कोवैक्सीन खपे, त हथ जोड़ींदा आहियूं, भाई असां वटि कोविशील्ड आहे, कोविशील्ड लॻाइणी पवंदव। अगरि चेंज थी थिए, कोवैक्सीन चालू थी थिए, कोवैक्सीन लॻाइणी पवंदव। मतिलबु हुननि जी अगरि डिमांड अचे त असां पूरी न करे सघंदा, पर वैक्सीनेशन ड्राइव अञा बि चालू आहे, चालू रहंदी जेसिताईं हले। त 30-40% खे असां अटैक करे चुकिया आहियूं सीनियर सिटीज़न्स खे। इहो थोरो नंढो हुयो कार्यकाल, अञा बि सोशल सर्विस चालू आहे, निशुल्क निस्वार्थ चालू आहे। मेडिकल कैंप हर टाइम लॻंदी रहंदी आहे, फॉलोअप बि रहंदो आहे। ऐं थिंक फाउंडेशन वारा ख़ुशि थी विया कि भाई वरी कयो, मां चयो वरी न, हाणे बीहो, वरी कंदासीं। हाणे ही वैक्सीनेशन ड्राइव पूरो थिए त वरी हिकिड़ो ॿियो वॾे पैमाने ते ड्राइव करिणो आहे असांजे ब्लड डोनेशन जो ऐं प्लेटलेट जो। ही आहे नंढी कहाणी। जी जी जी। त तव्हांखे गवर्नमेंट जे तरफ़ां हिन में मददूं मिलियूं वैक्सीनेशन जे लाइ? न, असां उन्हनि वटि विया बि न, टू बी फ्रैंक। अच्छा, त वैक्सीनेशन जेका गवर्नमेंट जे तरफ़ां वैक्सीनेशन फ्री पई मिले, त तव्हां बि फ्री पिया ॾियो, बट तव्हांखे गवर्नमेंट फ्री में ॾींदी हुई? असां वैक्सीनेशन पेड कयासीं, जेकी जॾहिं चालू थियो त 250 रुपया हुयो। सुश्रुत हॉस्पिटल सां असां टाई अप कयोसीं, सुराना सिटी सां टाई अप कयोसीं, ऐं हुननि असांखे स्लॉट ॾिना हुया। अगरि हुननि वटि 150 डोज हूंदा हुया त असांजे लाइ 75 रखंदा हुया। त असांजी मिनिमम गारंटी हुई कि 75 माण्हू हुननि वटि पहुचनि। जेके फ्री खपंदो हुयो, त मां फ्री में त न वियुमि, छोकी फ्री में मुंहिंजी पहुच न हुई। मुंहिंजी पहुच हुजे त वञा, पर मां पहुच ट्राई न कई, टू बी फ्रैंक।
मां वही भाई ठीकु आहे, दिस वॉज अ पेड सर्विस जेके जेके अफोर्ड, ऐं चेंबूर में घणेई माण्हू आहिनि जेके अफोर्ड करे सघनि था। त तव्हां अगरि पुछंदव ग़रीबनि लाइ कई त न, यस सीनियर सिटीज़न लाइ गाॾी बीठी हुई, 3-4 गाॾियूं पंहिंजी हलायोसीं, नो शुल्क सर्विस, घर खां वठी अचणु, घर खे छो पहुचाइणु, ओनली फॉर सीनियर सिटीज़न। जेको अगरि जवान अचे भाई 40-45 साल जो, भाई हे तुंहिंजो रजिस्ट्रेशन, उते वेंदे 2 मिंट लॻंदे, वेट न कंदुमि मां, एतिरो उन्हनि खे सर्विस ॾिनी सभिनीनि खे। सीनियर सिटीज़न्स खे जोड़ो हुजे, अकेलो हुजे माण्हू, या अकेली लेडी हुजे, 8-10 माण्हू हिकु ट्रिप में, या 12 माण्हू हिकु ट्रिप में, या 20 माण्हू हिकु ट्रिप में, काई टेंशन न आहे। त असांजो जेको टारगेट हो 75 पर डे असां अचीव कंदासीं। हुन खां पोइ घटि जो न थियो, तो घटि तो असां हाणे असां वटि 5-6 असांजो आहे, उहो असां टारगेट पूरा कंदा आहियूं हॉस्पिटल लाइ। जी जी, असां सां गॾु आहिनि असांजा महासचिव आदरणीय संतोष खत्री जी, मां उन्हनि खे आवाज़ थो ॾियां वरी सां। लख थोड़ा बिलन साहब, जय झूलेलाल संजय जी। जय झूलेलाल सर, जय झूलेलाल। कीअं आहियो दादा? साईं, तव्हां अहिड़े एरिया मां अचो था कि जंहिं एरिया मां असांजा दादा जमटमल वाधवाणी हुया, असांजा दादा किशु आडवाणी हुया, ऐं चेंबूर ही अहिड़ो इलाइक़ो आहे जिते असीं चऊं कि असांजे सिंधी समाज जा रत्न रहंदा आहिनि। लॻभॻि असांजे समाज जा पढ़ियल लिखियल, जंहिंखे असीं इंग्लिश में हाई क्लास सोसाइटी चऊं, त असांजे सिंधी समाज जो जेको ताज आहे उहो मां चेंबूर खे मञींदो आहियां। ऐं हिकु बहितरीनु आहे, छो जो मां बि स्वामी विवेकानंद में कॉलेज में अची पेपर ॾिना आहिनि सिंधी MA जा, इन करे मूंखे स्वामी विवेकानंद कॉलेज बिल्कुलु नज़दीकी मां ॾिसां थो हुनखे, छो तव्हांखे ॾिसण वक़्तु मूंखे नज़र पियो अचे कि मां उते वेही पेपर कीअं थो ॾियां। ऐं अव्हां जा पिता साहब हुनजा ट्रस्टी आहिनि, इहा त ॾाढी वॾी हुया, त उहा ॾाढी वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। अव्हांखे वरितो निश्चित मिलंदो, या मां हिते सभिनी खे क़बूली ॾींदुसि, छो जो अव्हांजा कम जेके आहिनि उहे ॾाढा सुहिणा आहिनि ऐं समाज जे लाइ आहिनि। हिकु मां थोरो सो पोस्ट वैक्सीनेशन, सॉरी बिफोर वैक्सीनेशन वेंदुमि। वैक्सीनेशन में त तव्हां कमु कयो, लॻभॻि डेली 75 ॼणनि खे डोज ॾिनो आहे, हाई क्लास सोसाइटी वञी करे उतां जे सिंधियुनि खे पैसे जी काई कमी न आहे, इन करे तव्हां ॾाढो बहितरीनु डिसीजन वरितो कि हिकु हॉस्पिटल सां टाइप करे असांजे सिंधी समाज जे सीनियर सिटीजन खे ॿियनि खे बि तव्हां वैक्सीनेशन हणाई, छो जो उन टाइम जी उहा ॾाढी ज़रूरत हुई। ऐं उन लाइ पैसो अहमियत नथो रखे, उन लाइ जज़्बो अहमियत थो रखे, उन लाइ कमु अहमियत थो रखे, ऐं अव्हां उहो बहितरीनु तरीक़े सां कयो आहे। ऐं हिन में प्लानिंग ऐं मैनेजमेंट खपे, जेकी अव्हां वटि तव्हांखे अव्हांजी अचेरेंस ई मूंखे लॻे थो त अव्हांजे में मैनेजमेंट ॾाढी सुठी आहे, बिल्कुलु बहितरीनु आहे। मां सिर्फ़ु पोयां वेंदुसि, वापसि भूतकाल में वेंदुमि, 2020 मार्च खां वठी 2021 मार्च ताईं, जेको 2 वेव्स आयूं कोरोना काल जूं, छो जो हाई क्लास सोसाइटी आहे चेंबूर ऐं मुंबई हॉटस्पॉट हुयो जी। त परिस्थिति कीअं हुई कोरोना काल में चेंबूर जी, स्पेशल सिंधी समाज जी? मां पुछां थो, उन टाइम ते एक्चुअली माण्हू ढकियल हुया, टू बी फ्रैंक इनफ, ढकियल हुया कि भाई, ऐं डप में हुया कि भाई थींदो छा। अधु माण्हू जेके हलिया विया, जेके अगरि मुंहिंजो फादर साहिब बि कोरोना में ई विया, हुनखे लास्ट में अटैक ई आयुनि, वेंटिलेटर ते हुया, 6 ॾींहं हॉस्पिटल में हुया, 5 नवंबर हॉस्पिटल में एडमिट थिया, 11 नवंबर राति जो 9:40 बजे चोलो छॾियुनि। त हू बि एक्चुअली डप में विया कि भाई थियो छा। त हे माण्हू सभु ढकियल हुयासीं। असां निकितासीं ॿाहिरि, असांजी सॼी टीम निकिती ॿाहिरि, खाधो पहुचाइण, मानी पहुचाइण, जिथां मिले, मतिलबु असां पंहिंजो पैसो थोरो लॻायो, पर जिथां मिले, असांजे BJP ऑफिस में थोरी सुञाणप रही, त उतां वरितोसीं। उन्हनि में त अधु पंहिंजे घर, अधु तव्हांखे ख़बर आहे, मूंखे चवण जी ज़रूरत न आहे, पर जेतिरो असांजी हली वठी करे मंदिर जे ॿाहिरि जेको वेठो आहे हुननि खे ॾिनो। गुरुद्वारे में रोटी जेका चालू हुई, त हुननि गुरुद्वारे में ग़रीबनि खे पहुचाइण। एक्चुअली ॾिठो वञे, अञा बि मन जो जेको आहे उहो मंजर जेको हलियल आहे, सेकेंड वेव थर्ड वेव आहे कि न आहे, मुंहिंजे हिसाब में डप जो बिज़नेस आहे। फार्मास्यूटिकल कंपनीज़ मरी पियूं आहिनि, हुननि खे खणण, ऐं थी सघे थो भई असांजे हिंदुस्तान में चवणु न खपे कि आबादी जाम थी आहे त हुननि खे घटायूं, थी सघे। मतिलबु मूंखे नथो लॻे अॼु बि अगरि जॾहिं चेंबूर में चालू थियो आहे, सभु कुझु खुलियल आहिनि, हाणे एक्चुअली माण्हू डप में आहिनि एक्चुअली, ऐं हुननि खे हौसलो अफ़ज़ाई, जीअं बुलचंदानी साहिब चयो, हुननि खे हौसलो अफ़ज़ाई खपे, भई कुझु न थींदो हल ॿाहिरि, कुझु न थींदो हल ॿाहिरि।
दैट इज जी। व्हाट इज वांटेड एट दिस आवर। बाक़ी जी। सभु तव्हां ॾकाईंदा, हा आहे जी कोन्हे, मास्क लॻायो, पाणी। हाणे असांखे अगरि सम्झ में अचे भई जॾहिं असां नंढा ॿार हूंदासीं मटीअ में रांदि कंदा, हाणे त स्मार्टफोन त अॼु आया आहिनि। असां जी जी जेके हिते मंच ते वेठा आहिनि असां मटी में गिल्ली डंडा या गोटी या जी वो कंचो या वो मार्बल खेल रांदि कंदासीं मटीअ में। जी भई जी पहले आया जी नहाने जाओ हाथ धो, अॼु बि वही जी माल, अॼु बि वही सिस्टम वही वापसि आयो आहे, घुमी फिरी करे जी गोल चक्र जेको फिरियो आहे। भई छा करिणो आहे, पहिरीं हथ धोइणो आहे, साबुन सां हथ धोइणो आहे। उन टाइम ते लाइफ बॉय, अॼु डेटॉल, ओतिरो ई फ़र्क़ु जी आहे। पर हे जी सभु असां बिल्कुलु अगरि कयूं, सैनिटाइज़र त असां ॿुधोसीं न दादा, सैनिटाइज़र जी आयो जी कॾहिं हिन कोरोना काल में आयो। बिल्कुलु बिल्कुलु एक्चुअली ॾिठो बिल्कुलु ऐं मुंहिंजे ॼाण पहचान जा सुञाणपण माण्हू चई की भाई संजय तो मूंखे बि थियो, मूंखे कोरोना, छोकी डैडी खे मूं हैंडल कयो छोकी माण्हू न पिया मिलनि, त मां उन्हनि खे हंज में खणी करे बॉडी खे खोले करे, हा घर न अलाउ कयोसीं छोकी कोरोना जी हुननि जी जेकी RT-PCR रिपोर्ट जेका हुई 20 ते हुई, यानी कि ही हा कैन गिव ऐं कैरियर लार्ज हुया, यस ऐं सो इट वॉज अ बैड रिपोर्ट। ठीकु आहे, यस कोई ना आहे माण्हू, त मां ठीकु आहे, ओम साई राम चई करे मां चयो ठीकु आहे छॾियो, असां हैंडल कंदासीं। जी मूंखे थियो त जी मूंखे कंहिं फ़ोन कई, चई हिकु कमु कर यार, तू सैनिटाइज़र पी ले। मैंने पागल है, सैनिटाइज़र पी ले? बोला सैनिटाइज़र मतलब विस्की पी ले। मैंने ठीकु आहे, गर्म पानी में मां विस्की इलाही 3 ॾींहं ते मां सिधो बीठो हुउसि, नेगेटिव रिपोर्ट। त मां पोइ ईअं ई चई, मां ठीकु आहे, तो नहीं है, तेरे को टेंशन है, 2 पैक मार गर्म पानी, माण्हू ठीकु था थियनि। उहा दवा हलाईसीं असां, ऐं सभिनीनि लाइ दवाई हलाईसीं। जंहिंखे न आहे, भई ठीकु आहे, ले विस्की, ख़तमु कर। घरां ॾिनी, दवा आहे की न आहे ख़बर न आहे, पर मां ठीकु थियुमि। जॾहिं मां ठीकु थियुमि त मां बि प्रचार करणु चालू कयो। जी एक्चुअली जी 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 माण्हुनि जो नालो न वठंदो, कंहिं फ़ोन कई जी पर न सर सैनिटाइज़र में चओ त अल्कोहल आहे, ऐं हुन में बि चओ त अल्कोहल आहे, उन लिहाज़ खां कंहिं हद ताईं इम्पैक्ट करे सघंदो आहे। जी हा, जी जी ऐं जाम माण्हुनि खे फ़र्क़ु पियो। जाम माण्हू मूंखे वरी फ़ोन करे चयो, संजय तूं छा दवा ॿुधाई यार, ब्यूटीफुल। पर मां चयो थधे पाणी में न, गर्म पाणी में पीजे, एतिरो न करे साईं, सघो। हिकु अगरि मां तव्हांखे ॻाल्हि चवां, नंढनि ॿारनि खे अगरि खंघि थींदी आहे त असां ब्रांडीअ में माखी मिलाए ॾींदा आहियूं। असांजे सिंधियुनि जो नाश्तो झूनो ब्रांडी माखी, यादि हूंदो। हा, त उहो हा छो जो अल्कोहल आहे, अल्कोहल उन्हनि खे विषाणुनि खे मारींदी आहे। हा, करेक्ट आहे। मां पंहिंजी धीउ खे गर्म पाणी में माखी मिलाए करे ॾी, मां चयो ठीकु है, तुंहिंजो बुखार टुटंदे, टुटी वियो बराबरि। असां मां चयो ठीकु आहे, ब्रांडी तो मूंखे वणंदी, मां चयो ठीकु है, विस्की। कंहिं मूंखे फ़ोन कई, चई तोखे आहे? मां चयो बिल्कुलु आहे, ऐं आई एम नॉट एबल टू स्टैंड, मतिलबु मुंहिंजी हालत ख़राबु हुई, छोकी डैडी खे हैंडल करणु, कोविड बॉडी खे हैंडल करणु मतिलबु ॾुखी ॻाल्हि। 3rd डे ते मां करायमि रिपोर्ट नेगेटिव। पर साईं, इहा दवा वांगुरु वठिजे त ठीकु आहे, अगरि दवा वांगुरु न वठी त पोइ तकलीफ़ वधंदी आहे। तकलीफ़ आहे, हा तकलीफ़ आहे, तकलीफ़ आहे। यस, पर नंढो कार्यकाल आहे, पर ठीकु आहे, हले जेसि ताईं साईं हलाए तेसि ताईं हले। ऐं ॿियो संजय जी, मां हिकु पुछंदुसि कि चेंबूर में असांजा सीनियर सिटीजन सिंधी समाज जा चङा आहिनि, ऐं हुते चङा मुंहिंजे ख़्याल सां सोशल ग्रुप बि आहिनि सिंधियुनि जा, जेके ख़ासि करे मॉर्निंग वॉक कंदा आहिनि, ऐं उन खां अलावा गार्डन्स वग़ैरह में जेके मूंखे वीडियोस मिलंदा आहिनि, त उनमें उन्हनि जी खिल मस्ती बि हलंदी आहे। त छा अहिड़ो मेंटली कुझु कार्यक्रम रखिया विया चेंबूर में सीनियर सिटीजन खे उन डिप्रेशन मां कढण लाइ? न दादा, मां न कयो, टू बी फ्रैंक इनफ, छोकी हिननि जो जेको बि असांजे चेंबूर में एक्चुअली ॾिठो वञे त सिंधी गढ़ आहे सिंधियुनि जो। जी बिल्कुलु। ऐं हे क्षेत्र आहे हिन जो कर्ता धर्ता आहे हर्षो अडवाणी जी। जी बिल्कुलु बराबरि। ऐं सिंधियुनि में हिकिड़ी शइ जाम सुठी आहे, चवणु न खपे, पंहिंजी टंग पाण ई खिचंदा आहिनि। जी 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 पॉलिटिक्स में मां ॾिसी चुकियो आहियां, मतिलबु पॉलिटिक्स मतिलबु जाम नज़दीक खां ॾिठी आहे। वॾनि माण्हुनि सां मां क्लोज थियुमि त मां छॾे आयुमि। मां न त हाणे पहिरीं मां बीजेपी में हुउमि, कोषाध्यक्ष 7 वार्डनि जो कोषाध्यक्ष थियणु मतिलबु जाम नंढी ॻाल्हि त न आहे, वॾी ॻाल्हि, ॾाढी वॾी ॻाल्हि। पर मां वापसि आयुमि। ऐं हे असांजे हिते गवर्नमेंट जो सपोर्ट कुझु न आहे, मराठे बीठा आहिनि MLA ऐं MLC थी करे, सिंधियुनि खे टिकट न आहे। मुंहिंजी मुहिम अञा बि चालू आहे कि भई सिंधी खे हिकिड़ी टिकट मिले, ऐं मां चैलेंज करे रहियो आहियां, हर कोई सिंधी जेको बीठो उनखे खटाइण मुंहिंजो जिम्मो। जी 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 सम्झो, त बट ठीकु आहे, पर मां अटैच कंहिंसां बि न आहियां। पंहिंजे जेतिरो हंधनि ई हले, जेको मुंहिंजी ॿारनि जणनि जी टीम आहे उन में असां हलंदा आहियूं। माण्हू सॾु कंदा आहिनि, हिते अचो, मां चयो भाई पंहिंजा असां हिकिड़ी शेर आहियूं, असां पाण खे फॉलो कंदा आहियूं।
राइट जी, जी। रॉन्ग पोइ माण्हू पोइ एनालाइज़ कंदो भई हे रॉन्ग थियो, हाणे हिनखे राइट करिणो आहे। जी 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 तव्हां हिकिड़ो बिलानी साहिब इंट्रोडक्शन कई कि 2017 में चेटीचंड जो मेलो कयो। चेटीचंड जो मेलो असांजे हिते 4 थींदा आहिनि, 4 मुंहिंजो 5 हुयो, नओं हुयुसि मां, ओके ऐं मूंखे लॻो कोई न ईंदो, नई शक्ल ते फ्लॉप आहे, 100% जी एश्योरेंस हुई मूंखे, स्पॉन्सर मिलियो, हे मिलियो, सभु मिलियो। असां हुन मेले में दर्शायो कि सिंधी कल्चर एक्चुअल छा आहे। बहिराणो साहिब असांजी जेका उहो बैलगाड़ी ते उहो असांजो जेको बहिराणो साहिब निकिरंदो आहे स्थापना लाइ, जी बैलगाड़ी मतिलबु अगरि तव्हां स्टडी कयो हैदराबाद सिंध मां, असां हैदराबाद सिंध मां, त उहो 3 ॾींहंनि जो फंक्शन हूंदो आहे, एक्चुअली 3 ॾींहंनि जो फंक्शन आहे, पर बॉम्बे में कंहिं वटि टाइम न आहे 3 ॾींहंनि जो। 3 ॾींहंनि जो बसि फर्स्ट डे ते स्थापना आहे, हुन में रथ यात्रा सॼी असां कढीसीं, रथ यात्रा में सॼी दर्शायोसीं कि सिंधी कल्चर एक्चुअल था आहे, सिंधी बैंड, सिंधी म्यूजिशियन सभु हुया, 150-200 माण्हू जमा थिया, सॼी प्रोसेशन 3 किलोमीटर। जी जी सिंधी बहिराणे जी स्थापना, पूजा अर्चना, उन खां पोइ राज जुरानी साहिब आया, सिंधी कलाम हलिया, जी फ्री डिनर, कोई न, फ्री टिकट, जी कोई चार्ज न, छोकी असांखे स्पॉन्सरशिप मिली त ठीकु आहे छो चार्ज कयूं। जी असांजी लिपि तॾहिं मूंखे ख़बर पई कि असांजी लिपि उल्टी न आहे, असांजी देवनागरी लिपि आहे असांजी, ही कंहिंखे बि ख़बर न आहे। फादर साहिब सां मुंहिंजो झगड़ो थियो, मां चयो फादर साहिब ही ॾिसो, ही डॉक्यूमेंट्री एविडेंस अथव, असां उल्टी उर्दू में लिखंदा आहियूं, उनखे प्रचार कंदा आहियूं, पर मां प्रचार कंदो आहियां असांजी लिपि जेका आहे देवनागरी आहे। कोई मञे न मञे, मां माफ़ी थो चाहियां हथ जोड़े करे, पर असांजी लिपि देवनागरी अथव। उन टाइम ते मूंखे ख़बर पई, जॾहिं मां रिसर्च कई कि भई असां आहियूं किथां, आहियूं छा ऐं कीअं। हॉल में बि सॼो दर्शायोसीं कि सिंधी आहे छा, छोकी मेला जाम थींदा आहिनि, नाच टाप हे हो सभु करे घर ख़ुशि, पर एक्चुअल सिंधी कल्चर चेटीचंड जो आहे मक़सद छा, उहो तो सम्झूं पाण में पहिरीं। जी उहो अॼु बि जॾहिं भारतीय सिंधु सभा मेलो कंदी आहे न, त चवंदी आहे यार उहो नंढो ॿार जेको हुयो न संजय, हुन छा कयो, तव्हां करे सघो था छा अॼु बि, मतिलबु हुनखे 3-4 साल थी विया, अॼु बि उहो एग्जाम्पल आहे। मां हिकिड़ो ई कयो, पर उहो एग्जाम्पल छॾे ॾिनो मां कि भाई दिस वॉज द लेवल ऑफ द कल्चर ऑफ सिंधी, आई डिस्प्लेड सिंधी कल्चर, ऐं एवरीबडी लाइक इट। अॼु बि फोन कंदा, यार तूं हिकिड़ो भेरो वरी कर, मां ठीकु आहे स्पॉन्सरशिप ॻोल्हियो, मां वरी थो कयां, वरी थो दर्शायां छा आहे, पर ठीकु आहे, जीअं जीअं हलाए, जीअं बाबा हलाए असां हलंदा आहियूं। न मां दादा राम पंजवाणी जन खे फॉलो कंदो आहियां, मां पॉलिटिकल साइंस जो प्रोफेसर आहियां, ऐं मां सिंधी समाज ते पाण PhD कई आहे। ही ॾाढो वॾो डिस्कशन जो विषय आहे, देवनागरी ऐं अरबी। अरबी लिपि जेकी आई उहा त 1852 में अरबी लिपि आई, सिंधी अरबी लिपि 1852 में हुई, इन खां पहिरियों अरबी लिपि न हुई। हा, कुझु फारसीअ में लिखंदा हुया जेके दरबारनि में कमु कंदा हुया, जेके आलिम चवंदा आहिनि, सिंधी आलिम इहे फारसी लिपि ऐं अरबी लिपि जो यूज़ कंदा हुया। उन ते ॾाढो वॾो डिस्कशन थी सघंदो आहे, हुन लाइ असीं अलॻि प्रोग्राम ज़रूरु रखंदासीं। बिल्कुलु छो मां बि रिसर्चर आहियां, ऐं मां पाण PhD करे चुको आहियां 2010 में। मां पॉलिटिकल लीडरशिप ते ऐं पॉलिटिकल डेवलपमेंट ते, पॉलिटिकल सोशलाइजेशन ते कई आहे, ऐं मज़ेदार रहंदो डिस्कशन उन संदर्भ में। बिल्कुलु असीं कंदासीं, पर अव्हां जो मूंखे हिकु ॻाल्हि ॾाढी बहितरीन वणी कि अव्हां हिकु ख़ुशमिजाज त आहे, हुन में को शक न आहे, पर जेकी ॻाल्हि आहे साम्हूं क्लियर कट रखंदा आहियो, साम्हूं वारे खे गुस्सो अचे जेको अचे आहे, पर ही सच आहे। बिल्कुलु। ऐं अव्हांखे ॾिसी मूंखे पंहिंजे पिता साहिब जी यादि आई, छो मुंहिंजा पिता साहिब बि टीचर हुया, ऐं उन्हनि समाज जी ॾाढी वॾी सेवा कई आहे। असांजे दुलिया में मुरली गुरदासानी जी जेके हिते आहिनि जलगांव मां, उहे प्रॉपर दुलिया जा आहिनि, ऐं उन्हनि खे ॼाण आहे असांजो आज़ाद सेवा मंडल ख़ासि करे चेटीचंड ते हिकु महीनो कार्यक्रम असांजा ॾींदा हुया आज़ाद सेवा मंडल वारा, ऐं पूरे शहर में झांकियूं कढंदा हुआसीं असीं चेटीचंड जूं। सिंधियत ॿियनि माण्हुनि खे ख़बर पए, असांजे माण्हुनि खे त हाणे ॿुधाइण जी ज़रूरत आहे, पर पंहिंजे ॿियनि माण्हुनि खे असीं ॿुधाईंदासीं कि चेटीचंड छा आहे। ऐं असांजे समाज में अव्हां जहिड़ा माण्हू निश्चित आहिनि जेके पंहिंजे लेवल ते सिंधी कल्चर खे ऐं सिंधी भाषा खे अॻियां वधाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। ज़रूरत आहे ॿियनि जी मिलण जी, ऐं नंढा बि चाहिनि था कि असांखे मार्गदर्शक मिलनि। सवाल इहो आहे मार्गदर्शक ऐं जेके मार्गदर्शन वठण वारा आहिनि उन्हनि में ॾाढो वॾो गैप आहे अॼुकल्ह पहुची नथा सघूं पिया, ऐं उनजी वॾी तकलीफ़ूं इहे आहिनि कि कम्युनिकेशन जेको आहे उहो ॾाढो घटि थी चुको आहे। पर अव्हां खे ॿुधी ॾाढो मूंखे बहितरीन लॻो, ऐं अव्हां कोरोना काल में हिकु ॻाल्हि त मूंखे ॾाढी वणी अव्हांजी
कि अवां क्लियर कट ही क़बूल कयो कि मां फ्री में कुछ भी न कयो आहे, पर फ्री में जॾहिं भले अवां न कयो आहे पर जेको कयो आहे उनखे असां नाकारे न सघंदा आहियूं। छो समाज जी सेवा उन समाज जी हैसियत ॾिसी करे अगरि असीं कंदासीं त उनखे वैल्यू मिलंदी। बराबर अगरि फ्री में असां नोट विराईंदासीं त दादा मां उनजो फ्री अर्थ में न आहे। करे सघां, मां फ्री में करे सघां, पर छा आहे एंड में तो छा कयो, जी तो मां उहो कंदो ई न आहियां। भाई जी जी तव्हांखे उहो पैसा ई भरणा पवंदा आहिनि फ्री में। मां वैल्यू जो फ्री में करे मां शताब्दी हॉस्पिटल वञा, हुन सां टाई अप कयां, फ्री में लॻाया, नो प्रॉब्लम, करे सघां, आराम सां करे सघां। जी 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 इतनी तो पहुंच आहे कि भाई 52 साल में कुछ न कुछ तो पहुंच सभिनी जी आहे, कंहिंजी नंढी कंहिंजी वॾी। पर मां चयो सुराना सेठिया तव्हां चार्ज कंदा, मूंखे बि हुन मूंखे क्लियर पूछे यार तुम्हारा इंटरेस्ट क्या है, मतलब कुछ नहीं है, फ्री सर्विस करना है, मैं रजिस्ट्रेशन करूंगा तो मैं वैक्सीनेशन मारेगा। जी दिन जी खुश थी हो, हुन जो ओनर जेको डॉक्टर प्रिंस सुराना, जी आई हैव नेवर सीन अ पर्सन लाइक यू, मतलब यू नेवर सी आल्सो, संजय इज ओनली वन। यस ॿियो त ईंदो न, संजय कृपलानी ॿियो किथां ईंदो। जी 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 त हुननि बि न ठाहियो हिकु कि भाई ठीकु आहे। असांजे हिते कहावत हलंदी आहे संजय जी की सिंधियुनि खे फ्री में जो त हुनजी उहे वैल्यू न कंदा आहिनि। वैल्यू उन्हनि नथी लाइ लॻे। फ्री में मतिलबु कुझु कम जो न आहे, ऐं पैसो ॾींदा त लॻंदा हा ॾाढो कुझु आहे, मतिलबु शइ उहा ई आहे। तव्हां फ्री में ॾींदा त हुनजी वैल्यू न कंदा उहे, पर पैसे सां अगरि ॾींदा त हुनजी चवंदा हा इहा वाकई शइ हूंदी ऐं इहा करणु खपे। न पर असां हिकु ॿिनि फैमिलियुनि खे हेल्प कयोसीं, पंहिंजे पारां पैसा ॾिनासीं, नो प्रॉब्लम, बट ज़रूरतमंद खे, पर मैक्सिमम वी डिड नॉट डू एनी फ्री सर्विस। यस, रजिस्ट्रेशन असां कयोसीं, 6 माण्हू विहारियासीं, कंप्यूटर हुया, असांजी ऑफिस में लाइन लॻंदी बाक़ाइदे, नो प्रॉब्लम, उहो फ्री सर्विस ॾिनीसीं पाण। 8-9 मूंखे लॻे थो 45 ॾींहं हाणे असांजो कैंप हलियो, जेतिरे बि आया 75 डोजेस पर डे असां अचीव कयोसीं। पाण 100 कंदा तो चयो यार दादा हमको भी तो थोड़ा बाहर करने तो, पूरा करेगा तो मैं किधर जाऊँ, तो उन्हनि जो बि टारगेट असांजो बि टारगेट, मां ठीकु आहे मिली जुली सरकार हलाई, पर फ्री न कयोसीं दादा। अॼु 780 रुपया भाई तव्हांखे भरणा आहिनि, फ्री ना है। कहीं यार तुम फ्री करो, मेरा नहीं, मैं नहीं कर सकता, जिसके पास जाना है आप जा सकते हो। बीजेपी वारा फ्री कंदा अपना करो, ऐं उते कलाक 2 कलाक लाइन लॻाए बराबरि आहे, पर हिते 5 मिंट में कम थिए उहो न खपे। जी जी तव्हांजी चॉइस आहे। जी बिल्कुलु बिल्कुलु, पर इहे सेवाऊं ॾियण बि हिकु वॾी मानसिकता जो उदाहरण आहे कि तव्हां बिल्कुलु मेंटली प्रिपेयर हो इन्हनि शयुनि लाइ, ऐं अवां सेवा कई, समाज जी सेवा ही ॾाढी वॾी अहमियत आहे। पैसे जी का वैल्यू न आहे, पैसे जो को महत्व न आहे, महत्व आहे अवां कहिड़े तरीक़े सां सेवा ॾियो था, ऐं उन सेवा जो फल निश्चित मिलंदो आहे, ऐं उहो रिज़ल्ट अवां साम्हूं आयो असांजे। अवांजे लख थोड़ा मां अवांखे सैल्यूट कंदो अखंड सिंधी सेवा फाउंडेशन जे, ऐं बिल्कुलु असां अवां सां गॾु आहियूं अखंड सिंधी सेवा फाउंडेशन खे। जॾहिं बि तव्हां सॾु ॾींदा तव्हांजी कोठ ते बिल्कुलु असां हाज़िर रहंदासीं। मुरली साहिब आहिनि मूंखे खिचण लाइ। मुरली न, हीअं त दिलि जूं ॻाल्हियूं आहिनि, हिक ॿिए खे जोड़े वठंदासीं। हा बिल्कुलु, न हुनजो फोन रखी करे फोन ईंदो बराबरि, चई साईं ताईं आयो न, मां चयो हा आहियां, फ़िलहाल त हयात आहियां। जी असांजे मुरली भाउ जी अगरि मां तव्हांखे ख़ासियत ॿुधायां त फॉलोअप ॾाढो बहितरीनु वठंदा आहिनि, हर कंहिंजो फॉलोअप वठंदा आहिनि, ऐं टाइम टू टाइम वठंदा आहिनि। जीअं कंहिं ऑफिस में वेंदा न त ऑफिस जा तव्हांखे ख़बर आहिनि अधिकारी, हिकु दफ़ो तव्हां फाइल रखी त जेसिताईं पुछण न तेसिताईं ॿुधाईंदा न, पर मुरली भाई उहा फाइल पंहिंजे मक़सद ते पहुचाईंदा आहिनि। ऐं उहो हुन हिकु उदाहरण मां बि आहियां, मूंखे बि हुननि जेके चइबो आहे न गड़े खे कीअं ठोके ठोके मजबूत कबो आहे, तीअं हुननि मूंखे मजबूत कयो आहे। अवां जे साम्हूं मां वेठो आहियां त मां मुरली भाउ जा बि लख दौड़ा मञींदुसि ऐं अवां जा बि लख दौड़ा मञींदुसि, ऐं हैंड ओवर कंदुसि सबके बाद जयप्रकाश। थैंक यू वेरी मच, थैंक यू। लख थोड़ा साईं तव्हांजा, जय झूलेलाल। साईं तव्हां असांजो जी सिंधी समाज लाइ हेॾो सुठो कमु कयो, सीनियर सिटीज़न खे वैक्सीनेशन कराइणु, भले ई ठीकु आहे फ्री में न सही, अगरि हैसियत वारनि वजूद वारा आहिनि जेको पाण बर्ड करे मतिलबु करे सघे थो, इनखे ख़र्चे खे वहन करे सघे थो, त हुनजे लाइ ज़रूरी न आहे त फ्री में थिए। पर इहे बि हिकु वॾी सेवा आहे कि उन्हनि खे सुठे तरीक़े सां 5 मिंट में उनजो वैक्सीनेशन थी वञे। ऐं ॿियूं बि घणेई सेवाऊं तव्हां कयूं, ऐं इन नाते अखंड सिंधी सेवा फाउंडेशन जे तरफ़ां तव्हांखे मां सैल्यूट थो कयां। एज सिंधी कोरोना सूरमा, तव्हां टिनी कोरोना सूरमा जो सर्टिफिकेट सम्मान पत्र तव्हां ताईं पहुचायो वेंदो। ऐं हाणे हिन प्रोग्राम में असां सां गॾु शामिल आहिनि असांजा भाउ नरेश नागवाणी जी। मां उन्हनि खे वेनिती कंदुमि त उहे अचनि ऐं अची करे अॼु जे प्रोग्राम जा लख थोड़ा मञनि। आदरणीय भाउ नरेश नागवाणी जी।
मां हितां अनम्यूट कयो आहे तव्हांखे, त पाण खे अनम्यूट करणु न ॾिसिजो। जय झूलेलाल। जय झूलेलाल। अची थी साईं मुंहिंजी आवाज़? हा हा। अॼु जे प्रोग्राम में सभई पधारियल मुंहिंजा अनिल कुमार जी बुलचंदानी भोपाल, संजय कुमार जी कृपलानी मुंबई, जगदीश माखीजानी वडोदरा, मुंहिंजा अध्यक्ष साहिब, मुंहिंजा सभिनि खां प्रिय मित्र मुरली साहिब, संतोष जी खत्री, बेलानी सर, एॾो सुठो प्रोग्राम अरेंज कंदा आहियो। मां तव्हां सभिनि जो आभार व्यक्त थो कयां। पहिरीं बार मूंखे आभार प्रदर्शन लाइ चयो अथऊं त वधीक लिखी न सघियुमि, मां टाइम ते आयो आहियां हिते ट्रेवलिंग करे, इन लाइ घटि अखरनि में भावनाऊं पहुची वियूं तव्हां वटि, इहो सम्झी करे मां सभिनि जो आभार प्रदर्शन थो कयां। जय झूलेलाल। लख थोड़ा तव्हांजा, तव्हां आभार प्रकट कयो ऐं मां आभारी आहियां सभिनी जो तहे दिलि सां, टिनी सिंधी कोरोना सूरमाउनि जो जिन एॾो सुठो कमु कयो। इन्हनि जे लाइ वेंदे वेंदे 4 लाइनूं चवणु चाहींदुमि। आहे अवां में उहो जुनून, आहे अवां में उहो जुनून जेको ॾींदो समाज खे सुकून। आशूं आहिनि अवां में घणियूं, आशूं आहिनि अवां में घणियूं, जेके पूरियूं थींदियूं हमेशह, जेके थींदियूं हमेशह पूरियूं। ऐं ॿुधाइणु चाहींदुमि हिन असां सां गॾु गॾु फेसबुक ऐं यूट्यूब ते लॻभॻि 200 खां वधीक व्यूअर्स जुड़ियल आहिनि जेके हिन प्रोग्राम खे ॾिसी रहिया आहिनि। ऐं वरी हाज़िर थींदासीं हिकु बार अॻिले एपिसोड में वरी नवां कोरोना सिंधी सूरमा खणी करे। तेसि ताईं मोकल चाहींदासीं ऐं इन खां पहिरीं वञण खां पहिरीं हिन कार्यक्रम खे समापन करण जे लाइ मां वरी आवाज़ ॾींदुमि असांजे आदरणीय संतोष खत्री जी के, जेके असांजे झूलण जे चइजे त ठकुर खानदान जी आहिनि ऐं झूलण जा ख़ासि पुजारी आहिनि, त अची करे झूलण जो जयकारो ॾेई हिन प्रोग्राम जी समाप्ति जी घोषणा कंदा। आदरणीय डॉक्टर संतोष खत्री। जी लख थोड़ा बेलड़ी साहब। मां अखिल सिंधी सेवा फाउंडेशन जे कार्यकारिणी सदस्य असांजे भाउ मनोहर कृष्णानी जो भी लख थोड़ा मञीदसि कि वो निरंतर असांजे प्रोग्राम में हाज़िर रहंदा आहिनि ऐं असांखे निरंतर साथ ॾींदा आहिनि। सभिनी खे विनंती कंदुसि त पंहिंजा माइक ऑन कंदासीं, असीं झूलण जे जयकारे सां अॼु जो ही प्रोग्राम जी समाप्ति कंदासीं। जी बेलड़ी साहब सभिनी जा माइक ऑन कंदा? हा हा हा, मां हितां करे छॾियो आहे। जी जी, सभई पंहिंजा माइक ऑन कंदा, झूलण जो जयकारो ॾींदासीं असीं। जीअं त चालीहो साहिब बि शुरू आहे ऐं उन लिहाज़ खां झूलण जे जयकारे सां सभु कम असांजा रास थींदा आहिनि, त झूलण जो जयकारो ॾींदासीं ऐं पोइ ही प्रोग्राम खे समाप्त कंदासीं। आयो लाल चओ झूलेलाल। बेड़ा ई पार। वरी हाज़िर थींदासीं अॻिलो एपिसोड खणी कोरोना सिंधी सूरमा जो। तेसीं ताईं मोकल ॾींदा। जय झूलेलाल सभिनी खे। जय झूलेलाल। जय झूलेलाल।